इस्लाम जे लाइ अल्लाह ताला पंहिंजा ॿिया उसूल हिकु आहिनि ही ज़ाहिरी उसूल त बाहि साड़े थी दाढ़ी ॿोड़े थो इहे ज़ाहिरी पर अल्लाह ताला कॾहिं कॾहिं पंहिंजे ॿिए अंदाज़ सां पंहिंजी कुदरत जो इज़हार फरमाईंदो आहे ताकि हक़ जी पूरी तरह सां हिमायत खुली करे साम्हूं अची वञे। फरमायो हिन इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि विधो पर बाहि या ना रुकूनी बरदम व सलामा वारी कैफ़ियत पेश करे छॾी उहा थधी थी वई। निमरूज़ खे शकी थियण लॻो दलाइल खां त अॻे खुटी चुको हो हुन सां मुनाज़रा क़ुरान ज़िक्र कया आहिनि जॻह जॻह उहे तव्हां ॿुधा बि हूंदा असां वटि ऐं हाणे हू ज़ाहिरन बि तमामु बुरे अंदाज़ में हुन शिकस्त खाधी। तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो हाणे मूंखे हिन जाइ ते रहण बहितर कोन्हे हिननि मूंसां इंतिहाई हालत ताईं पहुची चुका ऐं अॻो बि चए थो पियो त वाहिजूनी मली आहे उन परे थी वञे जेकॾहिं घणो हाणे ॻाल्हाईंदे त असां पथरनि सां चुटींदासीं। इहे सारियूं कैफ़ियतूं आहिनि त पंहिंजी घरवारीअ खे वठी घरवारीअ जो नालो सारा हो। अल्लामा इब्न हजर अस्कलानी लिखे थो पियो त कानत अजमल निसा फिल अर्ज़ सारा सारी धरतीअ में हसीन तरीन औरत हिन जी घरवारी हीउ बि त वॾो शहज़ादो हो न इब्राहिम अलैहिस्सलाम मामूली माण्हू त कोन हो ऐं नबी सारा ख़ानदानी माण्हू हूंदा आला दर्जे जो नसल हूंदा ताकि को माण्हू एतिराज़ न करे हुन ते त हिनजी कॾहिं कीअं लॻाओ असां मता कंहिंखे इहा कैफ़ियत पैदा थिए इन जे करे हिन खे घरवारी तमामु काइनात में हसीन तरीन ऐं लिखे थो पियो अल्लामा इब्न हजर त यूसुफ अलैहिस्सलाम खे जेको हुस्न हुयो दर हक़ीक़त ईअं सारा जो हुस्न हो सारो सारा हुनजी त ॾाढी परॾाढी थिए पई इहो सारे हुस्न यूसुफ अलैहिस्सलाम जे अंदरि नज़र आयो जो हुज़ूर पाण फरमायो त मां ॾिठो हुनखे ॿिए आसमान जे मथां इज़ा हिय इबूती तो शत्र मिनल हुस्न मां हुनखे जो ॾिठो त ओचितो हुनखे हुस्न जो वॾो अज़ीम हिसो ॾिनो हुयो। माना हुज़ूर जन जॾहिं अहिड़ी कैफ़ियत था बयानु फरमाइनि त वॾो हसीन हो त ही सारा खे वठी इराक जी सरज़मीन खां मिस्र ते वियो मिस्र खां फिरंदो आयो चवंदा त मिस्र में ज़ालिम बादशाह हो जेको हसीन तरीन आहे बादशाहनि जी इहा आदत आहे हर सुठी शइ हर इंसान जी शायदि इहा आदत आहे त सुठी शइ मां वटि हुजे ॿिए वटि न हुजे माण्हू हर हिकु इहो चाहींदो आहे कंहिं वटि का दोस्त वटि चङी शइ ॾियण चवंदो त यार मूंखे ॾेई आहे बादशाहनि खे त बस पहुचंदो आहे आम माण्हू खे बस खणी कोन्हे हुनखे उहा शइ हासिल करण जी त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो उते पहुतो त हिन घरवारी हिकिड़े वण जे हेठां विहारी ऐं पाण मुसल्लो विछाए निमाज़ पढ़ण लॻो हिन घरवारीअ खे चई त तूं अटो मल त मानी खाई पोइ वरी अॻिते सफ़र ते हलूं था पर मां उहा अटे मलण में बीठी हुई इहे ॻाल्हियूं सारियूं हदीस क़ुरान में कोन्हनि अल्लामा इब्न हजर तारीख़ ज़रिए आणे थो जिते हदीस ईंदी त मां ॿुधाईंदुसि। फरमायो त पोइ ही अलबत्ता एतिरो इशारो आहे सलास कज़बातिन में त मिस्र वियो हदीस में इहो इशारो आहे। बहरहाल हिते जॾहिं पहुतो त हिन बादशाह ख़बर पई हिन जे कारिंदनि ॾिठो त हसीन तरीन औरत हिकिड़े आम माण्हूअ वटि आहे इहा त बादशाह जे हरम सरा में हुजणु खपे वरी बादशाह खे हुन ख़ुशामदिन लाठड़ियुनि वञी ॿुधायो त अहिड़ी औरत आहे मुसाफ़िर माण्हू आहे इहा फरमा पोइ इहा त वठूंसि इन ख़्याल सां हुन माण्हू मोकिलिया पोइ चवंदा तुंहिंजी छा थींदी आहे चए हीअ मुंहिंजी भेण आहे इनखे चइबो आहे दरअसल शकल या कूड़ जी हूंदी आहे पर हक़ीक़त में कूड़ न हूंदो आहे इहा हक़ीक़त में सच हूंदो आहे इनखे चइबो आहे तारीख़ माना मुराद मुतकलिम ॿी थो वठे ॻाल्हाईंदड़ मुराद ॿी थो वठे इन लफ़्ज़ जी त हे मुंहिंजी भेण आहे इनजी मुराद ॿी थो वठे ऐं ॿुधंदड़ इनजी मुराद ॿी थो वठे त फरमायो जॾहिं ही हिन जो त मुंहिंजी भेण आहे त हिनजी मुराद हुई त इस्लामी तरह सां असां हे ॿई मुस्लमान आहियूं ॿियो को मुस्लमान ई कोन्हे इस्लामी लिहाज़ सां त उख़ुवत इस्लामी त आहे न भाउ बि इस्लामी मुतकलिम कीअं मुराद वरिती ऐं सामे वरिती त शायदि हिनजी भेण हिन माईअ खे वठी विया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मुसल्लो खोले बीही रहियो निमाज़ में फरमायो त इन वक़्त में हिन जे साम्हूं मुकाशफ़ो बिल्कुलु खुली वियो मुसीबत आई वॾी ऐं निमाज़ ॾे रुजू कयो इहो क़ुरान जो बि हुकुम आहे हितां मालूम थिए थो त इब्राहिमी सुन्नत बि आहे
अल्लाह ताला कुरान मजीद में यह खुद फरमाया वस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह, मदद वठो तव्हां सब्र ऐं निमाज़ खां। ऐं फरमाई बीजी ॿियो निमाज़ जे अंदरि त हिन जे साम्हूं सारा पर्दा खुली विया ऐं उहो सारी कैफ़ियत ही ॿाहिरि वेही ॾिसे पियो त मुंहिंजी घरवारी खे वठो था वञनि ऐं हू हुनजे वेझो पियो थिए त उहो शल पियो थी वञे, हुनजा उज़वा जेके आहे न सारा माऊफ़ थी पिया वञनि, ॼण अधरंग लॻी वियुसि, किरी पियो पए। त चवणु लॻो हीअ त साहिरा हिकु आहे, जादूगर आहे माई, चए त मूंखे छॾा, मां तोखे छॾे ॾींदुसि। त हुन दुआ घुरी त अल्लाह हिनखे छॾ, माई दुआ घुरी, पोइ वरी ठीकु थी वियो, वरी वधण जी कोशिशि कई, ॿिए दफ़े बि इनखे इहा कैफ़ियत तारी थी, वरी बि चए त हाणे छॾ त मां तोखे छॾे ॾींदुसि। वरी बि हिन जे लाइ दुआ घुरे त वरी बि इहा कैफ़ियत तारी थी वई, वरी बॻो हुनजे वेझो, वरी वेझो त वरी हिन दुआ घुरी, बददुआ कई त शल पियो थी वञे, वरी दुआ कई त मूंखे छॾ, मां हाणे तोखे वॾा इनाम इकराम बि ॾींदुसि। पोइ हिन दुआ घुरी त अल्लाह हिनखे छॾे ॾे। चवनि था हिते सुवाल ॿ पैदा थियनि था, हिकिड़ो सुवाल इहो त हुन भेण छो चयो, ॿियो सुवाल हीअ त इन माई ईअं छो न चयो त इहो मरी वञे, भले दुआ घुरण में ईअं पई चए त शल थी वञे, मरे छो न जी, मौत जी दुआ घणी घुरिया छॾी पवे। चवंदा त हिन में ॿ ॻाल्हियूं, अंबिया किराम उनजी सोबत याफ़्ता इंतिहाई दानश्वर हूंदा, माई तमामु होशियार हुई, नबी बि होशियार हो, ज़हीन हो। उन चयो त जेकॾहिं भेण न चवंदुसि, मुड़ुस चवंदुसि त मुड़ुस खे क़तल खां सवाइ ॿी का सूरत न आहे जो हुनजी घरवारी खसे। भेण त इन जे लाइ हूंदी आहे त ॿिए खे ॾिबी आहे न, अरे इब्राहिम फरमा मूंखे त उहो क़तल कंदा, तंहिंजे करे भेण चयूं त फरमा पोइ भेण बि तुंहिंजी असां बादशाह सां पढ़ाई था वठी आई, ऐं अंदरि विया त इहा कैफ़ियत थी त हुन इहा दुआ न घुरी त मरी वञे। फरमा इन लाइ न पई घुरे दुआ त जेकॾहिं मरी वञे हा त हिन माईअ खे हुनजा ॿिया माण्हू कारींदा उथी मारे विझंदा त असांजी बादशाह खे मारिया थिया, इन जे करे हिन इहा दुआ न घुरी। पोइ जॾहिं आख़िरी दफ़े उथियो त हिन खे हाजरा हसीन तरीन बानी, उहा हाजरा नाले सां उहा हिनखे ॾेई छॾी सारा खे, त तूं अटे मलण जे लाइक़ु न आहे, तुंहिंजो अटो जेको आहे हाजरा मलींदी, हीअ नौकराणी तो। त सारा खे हाजरा मिली। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिननि ॿिन्हिनि खे वठी आयो फिलिस्तीन में, अल्लाह ताला हिन खे इहा जाइ चवंदा त फिलिस्तीन में ईंदे ईंदे ही सफ़र कंदे कंदे राति जो सुम्ही पियो, हिनखे निंड में या जाग में, अंबिया खे जाग में बि कुझु शयूं अहिड़ियूं नज़र ईंदियूं आहिनि जीअं असां तव्हांखे का निंड में का अहिड़ी कैफ़ियत नज़र अचे। फरमायो त हिन ॾिठो त हितां राति जो वॻिरो हो जंहिं जाइ ते हिन वक़्तु बैतुल मक़दस जो उहो सुखरा रखियल आहे, पथर रखियल आहे, उन पथर वारी जाइ ते हिनखे ईअं पियो महसूस थिए त सीढ़ी आहे आसमान में, फ़रिश्ता हेठि लहनि बि था, मथे चढ़नि बि था हितां। हिन छा कयो त हिन वटि हिकिड़ो तेल हुयो साण, हिन चयो त मथां इहो पथर मां ॾींहं जो विसरी वञे, उते तेल खणी करे हुन पथर ते हारे त जीअं सुबुह ताईं हिते मां अलाह जो घर ठाहे ते इबादत कंदुसि, त हिते फ़रिश्तनि जो बि आमद रफ़्ता आहे, अलाह जा पाक फ़रिश्ता अचनि था, हिते ख़ालिस्तन अलाह जो बैत ठातो, हिन उते वक़्तु हिते ई सुकूनत पज़ीर थी वियो। घणो ज़मानो अल्लाह ताला हिनखे तमामु वॾो माल इनायत फरमायो, वॾनि क़ुर्बाननि जे करे अल्लाह ताला हिनजी वॾी हैसियत बनाई। चवनि था त एतिरो माल फिलिस्तीन में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे मुयसर थियो जो हिन जूं वादियूं हिनजी ॻवियुनि ऐं बकरियुनि सां भरियल हूंदियूं, उठ इहे शयूं तमामु हिनखे ज़्यादा, एतिरे क़दर जो हिन जा नौकर बि जेके हा उन्हनि जे किचन में सोन जा लाकेट पियल हूंदा, शायदि सोनो हराम न हुयो, ऐं हिन जे कुतनि जेका कुता हिन जा जेके धनवार संभालींदा हा, उहे कुता धारियल हा, उनजे जानवरनि खे संभालण जे लाइ उन्हनि कुतनि खे बि सोन जा तौक पियल हा, उनखे पता सोन जा पियल हा, एतिरे हिननि अल्लाह ताला आसूदत माल इनायत फरमायो, पर औलाद न हुई। हज़रत बीबी सारा ॾिठो त औलाद मूंखां इब्राहिम खे थिए कोन थी, चवंदा हाजरा खे मां आज़ाद थी कयां या नौकराणी मुंहिंजी, हिन सां बि तूं शादी कर, मथां तोखे त औलाद थी पए। त हिन हाजरा सां आज़ाद करे हुन खां निकाह कयो, हाजरा हामिला थी पई ऐं ॿारड़ो बि ॼायो। हाणे उहो इंसानी कैफ़ियत, इहे सारियूं ॻाल्हियूं अल्लाह हिननि खे तमामु वॾी इज़त सां नवाज़ियो, पंहिंजी जाइ ते सचो,
पर इन सां गॾु गॾु इंसानियत वारियूं उहे लवाज़मात बि इंसाननि जे अंदरि मौजूद हूंदा आहिनि। अल्लाह ताला अंबिया जी ख़ुसूसी हिफ़ाज़त करे उन लवाज़मात खे ढके छॾींदो आहे, न त उहे इंसानी लवाज़मात मौजूद हूंदा आहिनि। त पहाड़पे वारी कैफ़ियत जेका हुई उहा ज़ाहिर थी पई बीबी सारा जे अंदरि, छो त हुनजो कदर वधे पियो, ॿारड़ो पैदा थी वियो, पुट इब्राहिम खे उतां थियो, नसल ओॾो हलियो, त सारा जी कैफ़ियत जेका आहे बदिलजण लॻी। सारा एतिरे क़दर नाराज़ थी करे इहो कसम खयो त मां हिन जा 3 उज़वा ज़रूर कटींदसि। हाणे हाजरा वीचारी जंग में भॼंदी वठे, चवनि था इहा ॻाल्हि बुखारी जी हदीस में मौजूद आहे त पहिरीं शइ जेका आहे उहा बीबी सारा जेका आहे बीबी हाजरा उन निताक ठाहियो। निताक जी माना आहे हिकिड़ो पटो ॿधंदो आहे चेल में, जीअं औरत जो पेट वधे बि न, ऐं उन पटे जे हेठि वरी पोती वराए छॾींदी हुई, जेका हेठि हुन जा वॾा पांड हूंदा हुआ जो उहा पेर ड्राहींदी ईंदी हुई। दरअसल ॿधा त उन इन लाइ हा त मुंहिंजो पेरो बि सारा खे नज़र न अचे, न त सारा मूंखे न छॾींदी। बहरहाल निताक इन ठाहियो, हज़रत अल्लाह ताला खे इल्तिजा कई त साईं ही मुंहिंजी घरवारी हिन खे बि को ॿारड़ो ॾे, हे त पाण में विड़ियूं। अल्लाह ताला खे बि सारा इंतिहाई प्यारी ही जो इब्राहिम जे करे हुन बि पंहिंजो वतन सभु कुझु पंहिंजा मिट माइट रिश्तेदार पहिरीं हिजरत में उन सां शरीक थियनि था। सॼी दुनिया में दीन ख़ातिर हिजरत जेका आहे पहिरीं उहा इब्राहिम अलैहिस्सलाम कई आहे ऐं सारा कई आहे। पहिरीं हिजरत इन्हनि कई आहे दीन ख़ातिर, त जिते असांजो दीन महफ़ूज़ न आहे असां अहिड़ी जाइ ते वेंदासीं जिते असां अल्लाह जी अकेले सिर्फ़ इबादत करे सघूं, बसि उन जाइ ते रहंदा। जेॾी बि तकलीफ़ अचे असां इहा जाइ ॾिसंदी नथा कयूं। त इहा इन जी अल्लाह वटि वॾी क़दरदानीअ जी कैफ़ियत जी बीबी सारा जी। इन जे करे मथो ऑर्डर आयो त चङो इन जी असां तावील छा कयूं, जीअं होॾे आहे ख़ुद बि यदिक ज़िग़्सन हज़रत अयूब जी घरवारीअ जे लाइ उन कसम कयो हो पंहिंजी अयूब पंहिंजी घरवारी जे लाइ त मां 100 लकड़ हणंदुमि। त अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो असां अयूब खे चयोसीं 100 लकड़ कोड़ीअ खे लॻा त कोड़ी त मरी वेंदी, तो हिकिड़ो ई कुहारो ठाह 100 लकड़नि जो खणी हिकु दफ़ो ई पुठीअ ते हण 100 लकड़ लॻी विया। त अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि सां कॾहिं महिरबानियूं करे इहे तावीलूं बि ॾसे छॾींदो त तुंहिंजो कसम ठीकु थिए बीबी सारा जो। चवंदा हिन जो कन खे बि सोराख़ कयो, हिन चयो न 3 उज़वनि खे मां कटींदसि। दरअसल हुन नक ॾे इशारो कयो पर नक जो नालो न खयो है, हिन जो कन नक हिन जा कटींदसि, हिन खे बदज़ेबो कंदसि। त हिन अल्लाह ताला फरमायो त चङो हाणे हिन जे कन खे टूंक ॾेई करे वाली बि छॾे सोन जी, हेॾां बि हेॾां बि, ऐं हिन जो तोड़ कराए छॾियो। ऐं अरबनि वटि हिन वक़्त ताईं औरतुनि जो तोड़ बि थींदो आहे। बहरहाल हिन जो तोड़ बि थी वियो, हिन जे कननि में वालियूं बि पइजी वियूं, अञा हुस्न दोबाला थी वियो हाजरा जो वालिन सां। हाणे अञा वधीक हिन में कावड़ाई त हे तो मां हिन खे न छॾींदसि। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे आर्डर सां बीबी हाजरा खे उतां खयो ऐं नंढड़े इस्माइल खे बि। चवनि था त हिननि वटि हिकिड़ो बहितरीन बर्क रफ़्तार बुराक हुई। हाणे इहा इलाही इनायत कयल हुई या को आम घोड़ो हो एॾो तेज़ रफ़्तार। बीबी हाजरा खे बि हिन खयो ऐं हज़रत इस्माइल नंढड़े खे बि खयो ऐं सिधो हिन खे पंधु कराईंदा पिया, सिधो आया हलिया बैतुल्लाह आहे जाते, इन जाइ ते थी पहुता। हिते इहो नंढड़ो इस्माइल अलैहिस्सलाम बीबी हाजरा खे हिन बेआब हो गया, न पाणी हुजे हिन जाइ ते, जबल बि अहिड़ा आहे, कश्मीरी जबल थोरे आहे, कश्मीर जा जबल सभु सब्ज़ ऐं ही जबल आहे जीअं कोटा जा ख़ुश्क जबल हुजनि, ईअं मके शरीफ़ जा सख़्त ख़ुश्क जबल कारा, जंहिंजी चोटीअ ते एतिरी गर्मी जो उहो जंहिंखे हुनजे चोटीअ जा पत्थर जेके जंहिंखे हर्रा चइबो आहे, मकान हर्रा, हर्रा जी माना आहे जंहिंजे पत्थरनि जूं चोटियूं जेकियूं हुन कारियूं हुजनि। मां अहिड़ा जबल हुननि जा सख़्त, इन जाबलू इलाइक़े में अल्लाह ताला जो हुकुम थियो त हिते छॾ। दरअसल इते अल्लाह जो घर आदम अलैहिस्सलाम खां वठी बल्कि कम लिखियो आहे हज़रत मलाइका खां इहो घर जेको हो तामीर करायो वियो हो, जेको नूह जे तूफ़ान में ख़तम थी चुको हो, पर दड़ो मौजूद हो। इहा को ख़ासि अल्लाह जी इनायत जो मरकज़ हो।
अहिड़ी जाइ ते इहो मर्कज़ रखियो वियो ताकि हेॾे को सैर सपाटे लाइ न बल्कि महज़ अल्लाह हिकिड़े जी इबादत लाइ अचे। को जबल बि अहिड़ा न रखे, न नंदियूं ऐं नहरूं रखे, न वाह न आबशार रखे, का बि शइ न हुजण जी माना इहा ई आहे त हेॾे महज़ कोई अचे त इन मक़सद लाइ अचे त महज़ इन अल्लाह हिकिड़े खे पुॼणो आहे। ॿी ॻाल्हि इन लाइ इन जाइ ते घर तामीर हुयो, पर उहो ॾही चुको हो, उनजी जाइ ते को दड़ो मौजूदु हो। उनजे भित में हिनखे आर्डर थियो त तव्हां हिते छॾियो। ॿार हिन उन बैतुल्लाह जे दड़े जे भित में हिकिड़ो वण हो, बबड़ जो, उन बबड़ जे वण जे हेठां हिन ॿारड़ो ऐं पंहिंजी घरवारी बीबी हाजरा खे छॾियो। ऐं उन खां पोइ हिन हलण लॻो ऐं हिनखे हुकुम हो त तूं रोज़ो रख। रोज़ो उन्हनि जो इहो हो जो ज़बान सां गुफ़्तगू बि न कंदा हुआ, माना जीअं खाधे पीते खां बंदिश तीअं गुफ़्तगीअ खां बि बंदिश हुई उन्हनि जे रोज़े। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं हिननि खे छॾाइण लॻो, इब्राहिम हेतिरी मश्क ॾिनी तुंहिंजे बीबी हाजरा चवण लॻी हेतिरियूं इहे खारकूं मूंखे ॾिनी थो वञे, इन ते मुंहिंजो गुज़र सफ़र थींदो। हे ॿारड़ो, हे असां हेॾे न जंग में न का शइ कोन्हे, न पाणी न मानी न इंसान, हेॾे कीअं थो छॾे असांखे। कुझु वक़्तु कढ लॻी पई थी। इब्राहिम अलैहिस्सलाम तेज़ रफ़्तार सां घोड़ो कयो। हिन आख़िर में भॼंदे भॼंदे पुछा कि भला पंहिंजी इजाज़त सां इहो कमु करे थो। इहो सारी ॻाल्हि बुखारी शरीफ़ जे अंदरि पहुची। हुज़ूर जल्दी से बाक़ी पुछण लॻी त साईं हे जो छॾियूं थो वञे, भला हुन अल्लाह जे हुकुम सां छॾे थो या पंहिंजे ख़्याल सां? त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इशारो आंगुर जो मथे कयो त याने अल्लाह जे हुकुम सां मां छॾियां। बसि इहा जो ॻाल्हि हुन ॿुधी माई वीचारी हाजरा त चवण लॻी इज़न ला युज़य्यिउना, जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अल्लाह असांखे हरगिज़ ज़ायो न कंदो, उहो असांजो को बंदोबस्तु बनाईंदो। उहो बि मुतवक्किल अल्लाह, हुनजो बि तवक्कल अल्लाह ते हुयो। हीउ त हले वियो, उहे खारकूं खपी वियो, पाणी पूरो थी वियो। हाणे वीचारी हिनजो ॿार बि रोए पियो, हिन पाण बि ख़ुशकी में मुब्तला ॾिठे त को माण्हू ॾिसां, को काफ़िलो ॾिसां, जन खां कुझु वठां। पर मां कॾहिं सफ़ा जी पहाड़ीअ जे मथां, वेझो पहाड़ियूं इहे ई हूं, कॾहिं मरवा जी पहाड़ी जे मथां चढ़े विच वादीअ में ॿारड़ो हिनखे न पियो नज़र अचे त विच में बि थी भॼे। फरमा अल्लाह खे इहा दौड़ एॾी पसंदि आई इन हाजरा जी जो फरमाओ आख़िरी नबी मोहम्मद करीम ते उहो बि दौड़े, पर उनजी उम्मत बि क़यामत तक दौड़ंदी रही, भॼंदी रही। सतें चक्कर में हिनखे कुझु आहट ऐं आवाज़ महसूस थियो। ॾिसो त मुंहिंजे ॿार ते को जानवर त न आहे। अची ॾिसे त उन ॿार जे पेरनि मथां पाणी जेको आहे बुड़बड़ा करे ॿाहिरि निकिरे थो। त हे ॿारड़े खे परे करे ऐं पासे में उहा मिटी उनखे ॾे पई। उन्हनि जी इब्रानी ज़बान में उहा चए पई ज़म ज़म, माना बी बी। हुज़ूर जन बुखारी शरीफ़ में इहा रिवायत मौजूद आहे। हुज़ूर जन फरमायो त जेकॾहिं अल्लाह ताला हाजरा ते रहम करे, जेकॾहिं हाजरा उनखे बीह करे इनखे बंदि न करे हा त इहो ऐं न महीना हीउ त हिकिड़ो ज़बरदस्त चश्मो वहे हा जेको पूरे अरब खे सैराब करे हा। पर बीबी हाजरा उनखे चौधारी बना ॾेई करे ज़म ज़म बी करे बंदि करे छॾियो। उहो हेठि ॿाहिरि थी वियो, पर मां उहो चश्मेदार खूह बणिजी वियो। पाणी हिनखे मुयसरु थियो। इब्राहिम अलैहिस्सलाम जो इन हाणे चवनि था त हीअ जेके दुआऊं आहिनि मुख़्तलिफ़ अदवार में आहियूं। हिन जो हिकु हिसो ॿियो बि आहे पोइ त इब्राहिम अलैहिस्सलाम हिननि वटि ईंदो वेंदो, हफ़्ते ते हिननि वटि चकर ॾेई वेंदो, हिननि जी देखभाल हाणे कंदो रहंदो। अल्लाह ताला हिननि खे पाणी इनायत फरमायो। जुरहम जी क़ौम, इहा क़ौम काथों आई, केरु आहे, केरु हा, इहे छा हा, इहे हा दरअसल अरबी गुफ़्तगू करण वारा। इन ते तारीख़ बहस नथी करे सघे। जेतिरो कुझु खोजनाऊं थियूं आहिनि उन में बि हक़ाइक़ पूरी तरह खुली न सघिया आहिनि त जुर्म केरु आहे, काथों जा इहे माण्हू आयल हा। इहे अरब हा, हिकिड़ो काफ़िलो हो, वञे पियो, हुननि खे पाणी जी सख़्त ज़रूरत थी, माण्हू मरनि पिया। हिननि ॾिठो त हिकिड़ो पखी पाणीअ ते जेको हूंदो आहे उहो हिननि खे नज़र आयो। हिननि सम्झो त शायदि जबलनि जे हेठो, छो त मको वादी जे अंदरि 14 जबल अथसि। हिननि हे ॿाहिरे जबल जे कंहिं ॿिए ॿाहिरे पासे ॾांहुं, हिननि सम्झो त जबल जे परे पासे ॾांहुं जबल अबू कुवैस जे हेठां शायदि पाणी असांखे नज़र थो अचे। उन्हनि पाणी सम्झी करे माण्हूअ खे मोकिलियो। ॾिठनि त माई वेठी आहे पाणीअ जे मथां काबिज़ आहे। माई खे चयो त हाजरा असांखे पाणी पीअण ॾिजो, पाणी एतिरो कंदे हिते तव्हां पंहिंजो सॼा घर ॿार सभु हिते तव्हां आबाद कयो, मां अकेली आहियां हिते आबाद कयो, पोइ पाणी तव्हांजो आहे। हुननि खे बि उहे बि ईअं खाना बदोश टाइप जा माण्हू आहे। उन्हनि जो ठहियो पाणी मुयसरु थी वियो त ॿियो छा खपे, तंहिं करे असां हिते खां रही पऊं। उहे कुझु घराणा उते रही पिया।
हाणे ॼण हिन जे लाइ विरह बि थी पई जो माण्हू अची पिया। इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआऊं इन्हनि जायुनि ते चवनि था जॾहिं पंहिंजे बचड़नि खे छॾे करे रवानो थियो आहे तॾहिं ही दुआ घुरी अथसि وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّ اجْعَلْ هَذَا الْبَلَدَ آمِنًا जंहिं वक़्तु चयो इब्राहिम त बणा पंहिंजे रब खे त ऐं रब बणा हिन शहर खे अमन वारो शहर। पहिरियों जुमिलो थिए थो त हिनखे अमन वारो बणा चइबो त अमन इंसानियत जे लाइ एॾी अज़ीम शइ आहे जो सिहत खां बि कनो लमान लिखा त मथे अमन आहे। अमन जंहिं मुल्क में न आहे इहो मुल्क रहण जे क़ाबिल न आहे। पहिरीं दुआ अमन जी घुरे थो पियो। बाक़ी हिते अमन जी मुराद अमन मां छा आहे इन ते उलमा जो मुख़्तलिफ़ गुफ़्तगू थियो आहे। ज़ाहिरी तरह सां त अमन जा अल्फाज़ साफ़ ॿुधाइनि था त अमन जी वॾी अहमियत हुई जो इब्राहिम अलैहिस्सलाम पहिरियों दुआ घुरे थो त अल्लाह जाते मां बचड़ा छॾिया आहिनि इन जाइ खे अमन वारो शहर बना। बाक़ी रहियो त अमन छो चवंदा त सिहत उन खां ॿियो नंबर अचे थो पियो। इमाम राज़ी रहमतुल्लाह अलैह लिखे थो पियो त बकरी जी जेकॾहिं जंग भॻल आहे त हिकु न हिकु ॾींहुं ठीकु थी करे धन सां वरी वेंदी, पर जेकॾहिं बकरीअ जे भिक में तव्हां नहर ॿधो ऐं उनजी ख़ौफ़ खां उहा वीचारी खाई न सघे त नेठ उहा मरी वेंदी, उनजे ख़ौफ़ में रहंदे रहंदे मरी वेंदी। उन खां बहितर उहा बीमार हुई जो जंग भॻल हुजे सा नहर त परे हुजे आहे। हितां ते थो साबित थो करे इन मिसाल खां त अमन एॾी अहम शइ आहे जो अव्वल हैवाननि ऐं इंसाननि जे लाइ अमन जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे इब्राहिम अलैहिस्सलाम दानश्वर तरीन नबी हो। पहिरीं दुआ अमन जी घुरे थो त दुआ कयो। इन अमन ते वधीक बहस कंदासीं, टाइम तव्हांजो मुख़्तसिर थी वियो आहे। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला असां तव्हां सभिनी खे अमन अता फरमाए। सही माना आख़िर दुआ الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ قال إبراهيم رب اجعل هذا البلد آمنا واجنبني وبني أن نعبد الأصنام. رب إنهن أضللن كثيرا من الناس فمن تبعني فإنه مني ومن أصاني فإنك غفور رحيم. ربنا إني أسكنت من ذريتي بواد غير ذي زرع عند بيتك المحرم ربنا ليقيموا الصلاة فاجعل أفئدة من الناس تهوي إليهم وارزقهم من الثمرات لعلهم يشكرون. ربنا إنك تعلم ما نخفي وما نعلن وما يخفى على الله من شيء في الأرض ولا في السماء. الحمد لله الذي وهب لي على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي
ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب صدق الله العلي العظيم. कल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में कुछ बयान कियो वियो. इब्राहिम अलैहिस्सलाम हिन जाइ ते 5 दुआऊं घुरियूं. पहिरीं दुआ इहा आहे قال إبراهيم رب اجعل هذا البلد آمنا. चयो इब्राहिम ऐं रब बणा हिन शहर खे अमन वारो. कल इहो ज़िक्र थियो त अमन सभ खां वधीक बहितरीन शइ आहे. इन जे करे इब्तिदा बि अमन सां करे थो. बाक़ी हिन शहर खे अमन वारो बना. शहर दरअसल हक़ीक़त अमन जी ज़रूरत शहर खे न बल्कि शहर वारनि खे हूंदी आहे. पर हिते निस्बत कई वई आहे शहर ॾे त हिन शहर खे अमन वारो बना. इहो अंदाज़ कलाम आहे जीअं ॿियनि जान ते बि माण्हू ईअं ॻाल्हाईंदा आहिनि त शहर में जहिड़ो थी पियो. केतिरनि ई शहरनि जो पाण में इख़्तिलाफ़ आहे. सम्झे. हाणे इहो शहरनि जो इख़्तिलाफ़ न शहर वारनि माण्हुनि जो इख़्तिलाफ़ आहे. अहिड़े क़िस्म जो सिंधीअ में बि इस्तेमालु थींदो आहे त हिते निस्बत आहे माना हितां जे रहंदड़नि खे अमन वारो बना. पर जेकॾहिं डायरेक्ट बलद ॾे शहर जी असली माना वठिजे त पोइ माना वरी हीअं थींदी त ऐं रब हाज़ल बलद आमिना. ऐं अल्लाह हिन शहर खे बर्बाद थियण खां महफ़ूज़ रख. शहर बर्बाद थी वञे अमन जी माना पोइ इहा थींदी जेकॾहिं डायरेक्ट शहर ते निस्बत कजे त बि माना ठही सघे थी. पोइ माना इहा थींदी त अल्लाह हिन खे बर्बाद थियण खां अमन अता फरमा. बर्बाद न थिए बल्कि हीअ मामूल रहे इहा माना थी सघे थी. पर जेकॾहिं अहल त पोइ माना आहे अहले करिया माना हिन शहर वारनि खे अमन अता फरमा. पोइ सुवाल थिए थो त शहर वारनि खे कीअं अमन मिलियो. इन शहर ते अबरो बि काए आयो. इन ते ॿियूं बि हमला थिया आहिनि. हता कि बैतुल्लाह तक हिकिड़नि हमलनि में ड्रही वियो. इन जो मतिलबु छा आहे अमन जो. पोइ हिकिड़नि त इहो माना कढी आहे त अल्लाह हिन शहर खे जे अमन जो तूं ऑर्डर ॾे. दुआ हुई इहा त यानी हिन खे हरम जो हुकुम ॾे त हिते तूं अहिड़ो ऑर्डर जारी फरमा को बि माण्हू हुदूद हरम में दाख़िल थियण खां पोइ हितां जे जानवरनि खे न छेड़े, हितां जो गांव न पटे, हिते कोई कंहिंसां भली पीउ जो कातिल बि हरम में नज़र अचे त हुन सां उहो न विड़े. हिते जंग जेका आहे उन जी पाबंदी लॻे. हिन टुकड़े खे जे लाइ तूं सरकारी तरह सां पंहिंजो ख़ासि ऑर्डर इनायत कर. इहा जेकॾहिं आहे त इहा दुआ क़बूल थी. उन इलाइक़े खे अमन जो ऑर्डर लॻो. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हजतुल विदा जे ख़ुतबे में फरमायो ख़बरदार मूंखां पोइ मथां कोई हरम खे हलाला थी करे. मुंहिंजे लाइ बि चंद घरनि जी इजाज़त मिली हुई हरम में क़िताल जी. सा बि नौबत न आई लड़ाईअ जी.
चंद घड़नि जी इजाज़त मिली न अॻिते अल्लाह ताला कंहिंखे इन हरम जे टुकड़े में जंग करण जी इजाज़त ॾींदो। ऐं हिन शहर जो गाह पठण बि हराम। त साहबा उते बीठासीं इज़खर गाह हो। असांजे वालिद साहब ॿुधायो त इज़खर लफ़्ज़ जी माना आहे कटण। हाणे कटण कहिड़े गाह खे चइबो आहे इहो मां न ॾिठो आहे। असां शहरी माण्हू, असांखे ख़बर एतिरी गाहनि जी। असांजे वालिद साहब ॿुधायो त इहो इज़खर जेको बुखारी शरीफ़ में हदीस थी अचे, हुज़ूर जो हजतुल विदा जो ख़ुतबो आहे, उन में हुज़ूर जन खे सहाबा किराम चयोसीं असां इज़खर खे पंहिंजी छतनि ते विझंदा आहियूं कटे करे। जेकॾहिं तव्हां इन गाह कटण जी बि मनो कई त असांखे ॾाढी तकलीफ़ थींदी, परे खां पोइ असांखे इहो गाह वञणो पवंदो। लोहार उतां जा उन्हनि बि दावो कयूं त असां इन सां पंहिंजी भठीअ खे गरम कंदा आहियूं। इन जे करे इन गाह जे पटण जी इजाज़त ॾियो। त हुज़ूर जन उते ई वेही करे इल्लल इज़खर इल्लल इज़खर इल्लल इज़खर, हुज़ूर जन फरमाया हाँ सवाइ इज़खर जी माना प्यास पते थो। इतां असांजा उलमा दलील ॾींदा आहिनि त हे जेको पढ़ाईंदा आहिनि असांजा बुज़ुर्ग इल्लल्लाह जो ज़िक्र, पहिरियों ला इलाहा इल्लल्लाह पोइ वरी इल्लल्लाह चवंदा आहिनि त इहो जुमिलो ताम न आहे, टुकड़ा करे छो था पढ़ो, हिकिड़ा एतिराज़ कंदा आहिनि। त इन जो जवाबु इन हदीस में असांजे बुज़ुर्गनि कढी ॾिनो उन्हनि खे त ख़ुदि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथियो टुकड़ो बयानु न पिया कनि, महज़ इल्लल इज़खर पिया चवनि। त ईअं बि उहा मथियो टुकड़ो ॼण ज़हननि मुराद हूंदो आहे। हाणे असल तवजो इर्तिकाज़ ख़्याली जेको आहे उहा इस्बात ॾे करणो आहे। इन जे करे नफ़ीअ खे छॾे हाणे इस्बात ॾे जॾहिं ईंदो आहे त इहो पढ़ायो वेंदो आहे। बहरहाल हे त विच में हिकिड़ो फ़ाइदो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इज़खर खां अलावा बाक़ी गाह हुनजो कोई न पटे। हितां जे हरड़नि खे, हितां जे कंहिं बि जानदार खे ॿाहिरि, हा अलबत्ता 5 फवासिक आहिनि। हुज़ूर जन फरमायो त 5 फासिक शयूं आहिनि। कन हिंदुस्तान जे बुज़ुर्गनि कांव खे हलाल कयो। असांजे सिंध जे बुज़ुर्गनि उन जे कांव जी हुरमत जी फतवा इन हदीस मां कढी। असांजे बुज़ुर्गनि चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हरम जे अंदरि 5 शयुनि खे क़त्ल कयो, नांग, विछो, हिल, उहो 5 शइ ख़ुराब आहे कांव। इनखे हुज़ूर फासिक सॾियो आहे त इहे गंदियूं शयूं आहिनि, इन खे तव्हां हरम में बि क़त्ल कयो। पोइ इहो कीअं हलाल थींदो कांव? चयो त कांव हराम आहे। असांजे सिंध जे बुज़ुर्गनि पंहिंजो मज़बूत अंदाज़ में दलील ॾिना त कांव हलाल कोन्हे। ऐं हे हिते आम तरह सां मशहूर वहाबिन इहो कंदा इहे वहाबी उहे कांव हलाल कयो। हालांकि असांजे बुज़ुर्गनि कांव खे हलाल कोन कयो, हराम कयो। पर जेकॾहिं कांव हलाल थी पवे त इन खां वधीक हराम शइ आहे वमा उहिल बिही लिग़ैरिल्लाह। अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त शराब, जुआ, सूअर ऐं रत जेका वहंदड़ आहे, तकबीर वारी रत, ऐं उहो जानवर जेको कंहिं ॿिए अल्लाह खां अलावा ॿिए जे नाले ते क़ुर्बान कयो वञे, उहो डायरेक्ट अल्लाह ताला फरमा ईअं हराम आहे जीअं सूअर हराम, इहो जानवर बि ईअं हराम। दरअसल मेंह खे पंहिंजो वजूद नज़र न आयो, ॻऊं जे पुछ कारे खे ॾिसी करे चवणु लॻी त हिन जो कारी आहे, छो त पुछ कारो आहे। उते खे चयूं त बाबा हे जंग खणी करे पेशाब छो थो करे? चइसई पाकाईअ जो वॾो ख़्यालु रखणो पवंदो आहे असांखे। वरी ॿिए पासे ॾिठूं त गंदो ढूंढ, पलीत ढूंढ, उहो सारो खाधो अंदरि पियो हलियो वञे। चढ़ियो होॾो त पाकाई जो वॾो ख़्यालु आहे जो चंग खणी मथे मुटे थो, ऐं हेॾो वरी सारो ढूंढ अंदरि आहे।
हो न हो त सही कांव खां बचायूं था असां क़ौम खे। हे त वरी ग़ैरुल्लाह जा सारा घटा कलंदर जा फिटाई जा सभु इन मुल्ला जे अंदरि हिन एॾो हराम अंदरि आहे, तॾहिं बि हिनखे ख़बर नथी पए त मां खाधो हलाल कयां छा हराम कयां। त इहा बेसमझी आहे। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हरम जी जेके हुदूद में इहे 5 शयूं आहिनि, इन खां अलावा ॿियूं सारियूं शयूं जेकियूं आहिनि उहे हिते अमन वारियूं आहिनि, उन्हनि खे हिते कोन क़तल कबो। हता के असांजे बुज़ुर्गनि अहनाफ इहो बि लिखियो जेकॾहिं को क़तल करे हरम में दाख़िल थी वञे त उनखे मारबो हो। हाणे हुनखे छा कजे, हुनजो रसद बंदि कयो, मानी बंदि कयोसि, पाणी बंदि कयोसि, जीअं ॿाहिरि निकिरी अचे हरम जे हुदूद खां, पोइ खणी उते वठी करे क़तल कयोसि। माना त इन जे लाइ अलाह जे तरफ़ां इब्राहिमी दुआ क़बूल थी। अल्लाह ताला इन ख़िते खे एॾो मामूल रखियो जो हिते लड़ाई जहिड़ो झगड़ो झटो सभु ममनू थी वियो, हता की गांव तक जेको आहे उहो अमन न थी वियो। इज़खर जी इजाज़त, इज़खर बाक़ी छा आहे, असांजे वालिद साहब पुछियोसीं, चएसि इहो सिंधीअ में हिनखे कटण चइबो आहे। कटण असांखे पंहिंजी सिंधीअ बि नथी अचे, अरे त इहो कटण कहिड़ी भला आहे, असां न ॾिठो आहे। तव्हां ॾिठो आहे त ॿुधायो, कंहिंखे ख़बर आहे? इहो कीअं थींदो आहे, हुनजी सूरत ॿुधायो। पन बि ईअं बूटे वांगुरु, ईअं सर जो बूटो थिए। अच्छा अॼु इहो ॻाल्हि साईं चए थो, साईं पुराणो माण्हू आहे ऐं ॿाहिरि हिन जी ॻाल्हि वाकई इहा सही आहे त इहो कटण ॻाल्हि ते आहे, बूटे वांगुरु शकल थिए थी पई, ऐं मथां संग करंदो आहे, थोरी बूं बि ख़ुशबू बि हूंदी अथसि। इहे पंहिंजी छतनि में विझंदा हुआ, उहे मथे उहे छतनि में विझंदा हुआ अरब। इन करे इहो हज़रत अब्बास उथी बीठो, हुज़ूर जो चाचो, हुनजो साईं हिन ॻाल्हि खे त बचाव कजो, न त असांजो मामिलो ख़राब थी वियो। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जी त इहा हिकिड़ी दुआ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पहिरीं जेका दुआ घुरी उहा अमन जी दुआ घुरी। अमन जी माना त हिन घर खे मथां आर्डर नाज़िल फरमा त हिन जे लाइ ख़ुशूसी आर्डर हुजे त हिते को बि इंसान अची जुर्म ऐं ॾोह न करे, बल्कि हिते जेकॾहिं को जुर्म करे अंदरि अचे त उनखे बि हथ छोड़ांद न थिए। हे अहिड़ो इलाइक़ो हुजे जो हिते जेकॾहिं पीउ जो कातिल बि को ॾिसे, हता कि इहो अरब जेके हा जाहिलियत जे दौर में हुज़ूर खां अॻु में बि उहे माण्हू बि इन हरम जे हुदूद में दाख़िल थियण खां पोइ ऐं अशहूर हुरम में इन्हनि हज जे महीननि में जीअं इहो इलाइक़ो ममनू ऐं इज़त वारो आहे, तीअं उहे ॾींहं जेके हज जा आहिनि उहे ॾींहं बि अल्लाह ताला इज़त वारा बनाया, जो उन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं इहे ईंदा हा पाण में केॾा बि विढ़ियल कबीला हुजनि, इन्हनि ॾींहंनि में अचनि त हिक ॿिए खे ॾिसनि पिया, हिक ॿिए जे लाइ ख़्यालात भली बुरा हुजनि, पर हरम खां ॿाहिरि निकिरे त विढ़ंदासीं, बाक़ी हाली उते नथो ॾिसे। काफ़र हा बि उन्हनि खे एतिरे क़दुरु एतिराम हुयो त हीउ ख़ितो एॾो ममनू इलाइक़ो आहे। मस्जिदूं बि त ईअं आहिनि जिन में इंसान बुराई वग़ैरह हे हो गंदगी हिते जहिड़े जटे इजाज़त, पर असां पंहिंजे मसाजिद जी उहा हुरमत जेका आहे, छो त हिन मस्जिदनि जो ताल्लुक बि उन हरम सां आहे। असांजी हालत इहा आहे जो असां पंहिंजी मस्जिदनि जी बेहुरमतीअ जे लाइ बेपनाह अंदाज़ वक़ ॾिसो त मस्जिदनि में, जहिड़ा ॾिसो त मस्जिदनि में को हबरा पाराली जी मस्जिदनि में ईद नमाज़ या जुमे नमाज़ न थिए त क़ुर खणी बीठा हूंदा त वारो के चोर आयो त भली हिते असांखे पासे। हाणे क़सम जी जाइ बि हिते जहिड़े जी मस्जिद में ऐं जो माण्हू मालना हुजनि त हाणे ॿई धुरियूं असांजो जेके आहिनि इबादत खाननि ऐं मस्जिदनि में हिक ॿिए खे मारण जी कैफ़ियत में मुब्तला। अरे निमाज़ पढ़नि बीठा त हुते अची मारींदसि, इहा आहे बदमनीअ जी कैफ़ियत। इहा इंसानियत निकिरी विया, असां उन्हनि काफ़रनि खां बि बदतर थी विया, जेके काफ़र हरम जे हुदूद में अची करे असांजो नालो महज़ मुस्लमान ई रहियो आहे, मुस्लमान पाण खे सॾायूं था, न असांखे ख़बर आहे त इस्लाम छा आहे, न पतो आहे त कलमे जो मतिलबु ऐं माना छा आहे, असां केतिरो मुआहिदो करे चुका आहियूं इहा ख़बर कोन्हे। बसि ईअं क़त्ल वारत न मारींदड़ खे पतो आहे त न मरण वारे खे ख़बर आहे। इहे मसाजिद जे अंदरि इहे ॻाल्हियूं थी रहियूं। त
तो इब्राहिम अलैहिस्सलाम रब से फरमाओ काल इब्राहिम रब्बि जअल हादल बलद आमिना, ऐ अल्लाह हिन शहर के अमन जो आर्डर नाज़िल फरमा, हिन शहर जे लाइ अमन, हिन शहर के अमन जो गहवारो बना। वजनुबनी व बनी अन नअबुदल असनाम, ऐं मूंखे बि ऐं मुंहिंजी औलाद खे बि बुतनि जी इबादत खां पासीरो रख। सवाल थिए थो ॿियो मतिलब जेको इब्राहिम अलैहिस्सलाम घुरियो, हिकिड़ो त अमल घुरे, ॿियो मतिलब आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जो त वजनुबनी मूंखे बि ऐं मुंहिंजी औलाद खे बि बुतनि खां पासीरो रख। सवाल थिए थो त हीउ त नबी हो, हे कीअं बुत पूजा कंदो, ऐं हिन जी औलाद बि इस्माईल ऐं इसहाक अलैहिस्सलाम बि नबी हा, पोइ कीअं पिया इहे दुआ पियो घुरे त अल्लाह असांखे बुतनि, इहे त ॿई नबी आहे, टई नबी आहे, त टई नबी बुतनि जी हिननि खे कहिड़ो ख़दशो लॻो पियो हो जो अल्लाह साईं खां पिया दुआ घुरनि। हिननि खे ख़दशो हुयो कोन, नबी त करे बुत परस्त थींदो ई न। पोइ इन जी माना में मुख़्तलिफ़ जवाब ॾिना अथनि। इहो त सुवाल थियो, जवाब ॾिना अथनि त सबितनी माना ऐं अल्लाह असांखे तौहीद जे मथां साबित कदम रख। ॻाल्हि समझो, हिकु जवाब इहो आहे ऐं अल्लाह असांखे तौहीद जे मथां साबित कदम रख ऐं असांखे हिन खां पासीरो रख। इतां इशारो पियो थिए, जेकॾहिं इहा माना वठिजे, इहो जवाब वठिजे त इशारो थी पवंदो हिन पासे ॾे त नबी तबई तरह सां गुनाह करे त उन में गुनाह जो मादो मौजूद हूंदो आहे। अलबत्ता अल्लाह जी हिफ़ाज़त अहिड़ी उन जे मथां हूंदी आहे जो उहो उन हिफ़ाज़त जे ज़रिए मासूम बणिजी चुको हूंदो, उन खां ग़लती थियण न छॾंदी आहे। बाक़ी ग़लती जो मवाद अंदर नबीअ जे बि मौजूद हूंदो आहे, तॾहिं त दुआ थो घुरे, जेकॾहिं इहा माना वठिजे त। पर ॿी माना बि वरितियूं अथनि, ॿी माना इहा वरिती अथनि त इन जो मतिलबु महज़ पंहिंजी दुआ ऐं पंहिंजी आजिज़ी ज़ाहिर करणी आहे, बल्कि ॿियनि खे सेखारणो आहे। नबीअ जो असल मक़सदु हूंदो आहे, पर ॿियनि खे सेखारण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकु आहे त तव्हां हीअं दुआ घुरो, ॿियो पाणी मां थो इहा दुआ घुरां त मुंहिंजा मुतलिकी नबी इहा ई दुआ घुरंदा। हे आहे इन क़िस्म जो मामिलो जो हिन खे ख़ुदि दुआ घुरनि था पिया, पर सम्झाइनि था त तव्हां बि अहिड़ी दुआ घुरिजो। या वरी महज़ दुआ इबादत इलाही आहे, दुआ अलाह जी इबादत आहे, ऐं इबादत जेका आहे उहा करणी आहे। तंहिंजे करे दुआ घुरी करे इबादत जो इज़हार आहे। जीअं जन्नती वेंदा पिया पुलसरात जे मथां अल्लाह क़ुरान में फरमायो, चवंदा अतमिम अलैना नूरना, ऐं रब असांजे नूर खे कामिल फरमा। हाणे नूर त हिननि खे अॻे ई मुयसर हूंदो, छो त मथां अल्लाह ताला फरमायो यसआ बैन ऐदीहिम नूरुहुम यसआ बैन ऐदीहिम, फरमायो उन्हनि जो नूर उन्हनि जे साम्हूं पियो दौड़ंदो ईंदो, ऐं इहा दुआ बि घुरंदा पिया। हालांकि दुआ जी ज़रूरत न आहे, पर इज़्ज़त ऐं आज़ीअ जी कैफ़ियत ऐं इबादत जी कैफ़ियत उते पुलसरात ते बि ॼण इन अंदाज़ में अदा कंदा, जन्नत में दाख़िल थी वेंदा। इन अंदाज़ में हिते बि ॼण त हिकिड़े इबादत जो अंदाज़ हो। हिकिड़नि इहो जवाबु, पर मौलाना उहो जवाबु ॾिनो, मौलाना उबैदुल्लाह सिंधी उनखे वरी दोहरायो। उन चयो त बाबा हीउ जिस्म इंसानी आहे न, हे जिस्म इंसानी इहो बुत आहे, हिनखे असां सिंधीअ में बुत चवंदा आहियूं। फरमायो रूह निकिरी वञे, रूह निकिरी वञे, को इन बुत जी वेठो ख़िदमत करे त हिनखे बुत परस्त चइबो। ॻाल्हि सम्झो था न, त ईअं हर शइ जो मक़सदु आहे उनजी ज़ाहिरी सूरत आहे। जेकॾहिं ज़ाहिरी सूरतनि खे चिंबड़ी पवंदो त बुत परस्त हो, जेकॾहिं उन असल मक़सद खे सम्झो था पिया त यकीनन तव्हां हक़ाइक़ परस्त हो।
ॻाल्हि सम्झो था न? भाई सारी कायनात इलाही अल्लाह नूर समावाति वल अर्ज़, अल्लाह ताला कुरान पाक फरमायो ये सारी कायनात आसमान ऐं ज़मीन अल्लाह जे नूर सां चमकनि था। ॻाल्हि सम्झो था न? ऐं अल्लाह जे नूर सां त पोइ वेठा सजदो कयूं खणी सिज खे, तारनि खे, सितारनि खे। इहो आहे मज़ाहिर परस्ती, ज़ाहिरी अशिया खे पूॼण, हक़ाइक़ खे विसारे छॾनि। त इन जे अंदर जेका हक़ीक़त आहे उनखे ख़तम करे छॾनि। ऐं इंसान जॾहिं असबाब ऐं वसाइल ते हिन जी नज़र ईंदी आहे तॾहिं हे मज़ाहिर परस्त थी वेंदो आहे। बाज़ार ॾिसे थो पियो त नफ़ो मूंखे वॾेरो थो ॾे, नौकिरी मूंखे वॾेरो थो वठा ॾे, ॿिया दोस्त मूंखे थो नफ़ो ॾे, तंहिं करे हे हिन जी तो ख़िदमत करणु शुरू करे त फरमाओ इन जो जवाब इहो थो ॾे त दरअसल इहो ख़तरो त सभ खे लाहिक़ आहे त मता मुंहिंजी नज़र हक़ीक़त खां हटी करे वास्ते ऐं ज़ाहिर ते पइजी वञे, ज़ाहिर ते पइजी वई त मां बुत परस्ती पवंदुसि। ईअं जीअं माफ़ कजो कारी साहब जे क़ुर ॿुधण जे लाइ माण्हू घणा वञनि ऐं दर्स ॿुधण जे लाइ माण्हू थोरा अचनि, त इन जी माना इहा आहे त घणा माण्हू ज़ाहिर परस्त आहिनि। मौलाना लिखे थो, मां नथो लिखां, मौलाना उबैदुल्ला लिखियो आहे त इहे किताब जे अल्फाज़नि खे को चिंबड़ी चमटी वठे उनखे ठाह में लॻे त इहो बि किताब जे बुत खे पूॼे थो पियो, उनजे माना ऐं मक़ासिद ऐं मतालिब खे छॾे ॾियो। ऐं असांजो मसइलो इहो ई बचियो आहे। आवाज़ ऐं सुर अंदाज़ हूंदो त मौली साहब वटि माण्हू अचनि, जो न आहे त न आहे। त इहे सारियूं शयूं जेकियूं आहिनि असां जूं बुत परस्तीअ ते थी वञनि त असां बुत जी ज़्यादातर पूॼा कयूं था पिया, हक़ीक़त खे सम्झण जी कोशिशि कोन था कयूं। हालांकि इहा कैफ़ियत आहे जंहिंजे लाइ हिते थो पियो मौलाना थिए थो पियो इहा शइ आहे। या वरी कल लिखिया त असबाब जे मथां नज़र, ॻाल्हि त वञी साॻी बि ईंदी, ॿियनि जवाब न त मतां मां असबाब जे नज़र। मसलन कोई चवे साईं बरसाति थी पए, हुज़ूर जन बुखारी शरीफ़ जी इहा हदीस आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े फरमायो त बरसाति थी राति जो, सुबुह जॾहिं थी नमाज़ पढ़ी, हुज़ूर जन नमाज़ पढ़ी वेही रहिया, सहाबा इकराम ॾे रुख़ करे फरमा अॼु कुझु माण्हू मुस्लमान थी पिया, कुझु माण्हू काफ़िर थी विया। सहाबा पुछो त इहो के? फरमा साईं हुज़ूर जन फरमायो त दरअसल हीअं कन माण्हुनि त चयो इहा बरसाति मौसमी हालात जी तक़ाज़ा ते थी आहे ऐं फलाणे सितारे जो उभरण जे करे थी आहे। फरमा जंहिं ईअं चयो त काफ़िर थी पियो, जंहिं ईअं चयो त न अलाह पंहिंजे रहमत सां इन बरसाति खे वसायो आहे। पर सरे से असल हक़ीक़त खे छॾे महज वास्ते जी निस्बत थो करे त इन वास्ते जे करे इहा थी पई आहे त हुज़ूर फरमायो काफ़िर थी पियो। त हिते बि इहा ॻाल्हि फरमाई वई वजनुबनी व बनी अन नअबुदल असनाम, ऐं रब मूंखे बि ऐं मुंहिंजी औलाद खे बि बुत परस्तीअ जी इबादत, बुतनि जी पूॼा करण खां बचा, पासीरो रख मूंखे बि मुंहिंजी औलाद खे बि। बाक़ी ने औलाद मञा केरु मुराद आहे? सारी औलाद। त कुरैश त बुत परस्त हुआ, तो इहा औलाद इस्माइली हुई। पोइ बाज़न उलमा लिखिया त न सारी, हिकिड़नि त बाक़ाइदे इन ते सबूत कान त कुरैशी समूरे लोहिया ताईं, हुज़ूर खां थोरो ज़मानो अॻु में ताईं कुरैशनि कॾहिं बि बुत परस्ती न कई आहे ऐं ॿाहिरनि माण्हुनि बुत परस्ती कया। हिकिड़नि इन ते दलाल ॾिना, पर उलमा जमहूर हिन खे रद कयो आहे। फरमा त मके जा जेतिरा बि कुरैश क़ुरान सां काफ़िर हुजण जी नाते सां ॻाल्हाए थो पियो, गुफ़्तगू करे थो मके जे मुशरिकनि सां, उनखे काफ़िर थो सम्झे। कीअं था चओ त तव्हां कुरैशी बुत परस्त न हा? बैतुल्लाह जे अंदरि हेतिरा बुत पियल आहे। मौलाना लिखे थो त सनम छा खे चइबो आहे? हिते आहे असनाम, सनम जो जमो। त सनम छा खे चइबो आहे? हुन लिखियो त सनम चइबो आहे स्टेचू, अंग्रेजीअ में जंहिंखे चइजे, माना इंसानी शक्ल ते का सूरत ते ठहियल का शइ, इन खे सनम करार। हिकु आहे सनम, ॿियो आहे वसन, वाव से सवाब नून सां सम्झे। वसन जी माना आहे को सुठो पत्थर ॾिसी या बुज़ुर्ग जो, जंहिं बुज़ुर्ग
जो लातो कंहिं पत्थर ते तो उन पत्थर खे वॾी ॻाल्हि सम्झी उनखे वेठो पूॼे, कंहिं वण खे पूॼे, चए थो उनजी तस्वीर त न हुजे, उनखे तस्वीर न हूंदी आहे, ईअं हिकिड़ो सुहिणी शइ आहे उनखे वेठो पूॼे, इनखे वसन चइबो आहे। त वसन बि हा अरबन वटि असनाम ऐं बुत, पर बुत बि हुआ, सम्झे। ऐं अहिड़े लिहाज़ सां मौलाना लिखे थो त अॼुकल्ह कब्रनि खे वसन में दाख़िल करे सघे थो। कब्रूं सनम त न आहिनि, इन्हनि खे बुत त न चए थो, अलबत्ता चए थो त इन खे वसन चई सघिजे थो पियो, सम्झे। इहे अवसान आहिनि, सम्झे। क़ुर मजीद में अवसान ऐं वसन जो लफ़्ज़ बि इस्तेमालु थियो आहे। त वसन में इहा शइ दाख़िल आहिनि जंहिंमें शक्ल सूरत बज़ाहिर पारो न हूंदी आहे, अलबत्ता का हिकिड़ी मिटी ठाहे रखो, को असांखे तव्हां वॾो मुक़बरो नमूनो ठाहे करे उन जे साम्हूं माण्हुनि खे मुतवजे कयो, को वण ठाहे रखो, को काठ, ईअं, पर उन काठ में सूरत ठहियल न हुजे। सूरत ठहंदी त पोइ सनम ठही पवंदो, पोइ बुत थी पवंदो। अॻिते तो इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए रब्बि इन्नहुन्न अज़लल्न कसीरम मिनन नास, ऐं रब इन्हनि बुतनि घणनि खे ई गुमराह कयो आहे, घणनि माण्हुनि खे ई गुमराह कयो आहे। सुवाल थिए थो त बुत त बेजान शयूं आहिनि, उहे कीअं गुमराह कंदियूं? अल्लाह ताला गुमराहीअ जी निस्बत बुतनि ॾे कीअं कई? सम्झे। पोइ बाज़ल लिखियो आहे त बुतनि जी गुमराही जी माना इहा आहे त बुत गुमराहीअ जो सबबु बणिया आहिनि, भाई ख़ुदि खणी उहो गुमराह ऐं सबबु ॾे बि निस्बत करे सघंदी आहे, त इन सां गुमराही पैदा थी। सम्झे। हिकिड़नि त इहो जवाबु, बाज़नि चयो त न, दरअसल बुत बि गुमराही जो सबबु बणिबा आहिनि, बुत जे अंदरि बि शैतान अची वेंदो आहे, बुतनि खां बि आवाज़ ईंदा आहिनि, सम्झे। इन जे करे माण्हू गुमराह थींदा आहिनि ऐं इन जे लाइ तारीख़ी हक़ाइक़ खोड़ मिलनि था। तारिक नाले सां हिकिड़ो शख़्स आहे, हुज़ूर जो सहाबी आहे, उहो पंहिंजो इस्लाम आणण जो वाक़ियो बयान थो करे त मुंहिंजो हिकिड़ो बुत हुयो, मां उन बुत खे पूॼा पियो, हुज़ूर जन ऐलान नबूवत करे चुका हुआ मके शरीफ़ में। मूंखे त ख़बर न हुई, मां पंहिंजे कबीले में मगन पंहिंजे बुत सां वेठो हुजां, मां हिन जो वॾो आबिद हुयुसि। तारीख़ चए थो, पोइ चए थो मां हिकिड़ी राति हिन जे बुत जे साम्हूं वॾो नज़र बि पेश कई, घटो कुठुम माण्हू वेठा, उन्हनि खे मानी खारायमि, मां ॾाढी हिन बुत जी ख़िदमत कई, ख़ुशबू लॻायमि, वेझो थियुमि त मूंखे बुत मथां आवाज़ बुन भनाहट जो अचे पियो। मां अञा वेझो थी थिए, छा थो ॻाल्हाए त भलो वेझो जो थियुमि त अंदरों पियो आवाज़ अचे, या तारिक बासन नबी सादिक लिन्नासिरीहि सलामत वलिखादिलीहि निदामा हाज़ल विदाउ मिन्नी इला यौमिल क़ियामा। ऐं तारिक नबी सचो ज़ाहिर थी चुको थी, जेको हुन जी मदद कंदो, हुन सां यारी रखंदो, उहो कामयाब थी वेंदो, जेको यारी न रखंदो उहो ज़लील थींदो। हाणे तुंहिंजी मुंहिंजी मोकिलाणी आहे, फरमा ईअं जुमिलो चई, हीअं जो ऊंधो थी किरी पियो, बुत त टुकड़ा टुकड़ा थी पाण भॼी पियो। इहो चवंदा त इरहास हो, हिकु आहे मौजज़ो, ॿियो आहे इरहास। नबी जॾहिं ज़ाहिर थींदो आहे, उनजे हथ ते अल्लाह ताला अहिड़ियूं शयूं ज़ाहिर कंदो आहे जेके आम तरह सां मञण में न अचनि, सम्झे। इनखे मौजज़ो चइबो आहे। नबी ज़ाहिर अञा ऐलान न कंदो आहे त इन खां अॻुवाट अहिड़ा अहिड़ा वाक़ियात रूनुमा थींदा आहिनि जेका नबीअ जी ख़बर ॾींदा आहिनि, इनखे चइबो आहे इरहास, सम्झे। त ही इरहास हो जो हुज़ूर जी आमद ते बुतनि वेठे ॾिना, पर अहिड़ा वाक़ियात हुज्जतुल्लाह आलमीन हिकिड़ो किताब आहे अल्लामा नबहानी जो, उन अहिड़ा तमामु वॾा वाक़ियात लिखिया। हिकिड़ो लिखियो अथसि, इन में वाक़ियो ज़िमाद नाले सां सहाबी आहे, उहो वाक़ियो पेश थो करे। पोइ सहाबी थियो, चए त मां हुज़ूर ते ईमान इन जे करे आंदुसि। ज़िमाद चए पियो त मां हुयुसि वॾो शिकारी, शिकार कंदो हुउसि,
पोइ मां बुत जी इबादत कयमि हिकिड़े ॾींहुं चयुमि दुआ घुरियमि उन बुत जे अॻियां त मूंखे शिकार ॾाढो लॻे पोइ मूंखे बुत जे अंदरां आवाज़ आयो त फिलाणे चौक ते वञ कारो कुतो बीठो थी इहो कुतो काहे तोखे बसि इन सां शिकार कंदो तोखे जाम शिकार मां इहो वाइदो कयो वाकई इहो कुतो मिलियो ऐं शिकार कयुमि त अधु शिकार घर ॾे आणींदुसि अधु इन बुत ते क़ुर्बान पियो कंदुसि अब शैतान अंदरि जिन्नात गुमराह करण जे लाइ ईअं बुतनि जे अंदरि वेहनि पिया वियो मां उन कारे कुते खे वञी वरितो वाकई मिलियो मूंखे कारो कुतो बसि पोइ मुंहिंजे वॾो मज़ो हुजे शिकार ते जो छॾे ॾियां त रोज़ हिकु ॿ हरणियूं फाड़ा मड़ी मारे बीठो हुजां हिकिड़े ॾींहुं मां कुतो छॾियो तंहिं जंग में हरणनि जे मथां मूंखे परे खां नज़र आयो त को माण्हू घोड़े ते वञे थो पियो तेज़ रफ़्तारीअ सां लॻे पियो वञे कुते जे पासे में अची कुझु कुते सां ॻाल्हाए ईअं चई हले पियो कुतो बि बीह रहियो उन खां पोइ कुतो खाइण पीअण सभु कुझु ख़तमु करे वियो मां हैरान हुजां त हिन खे छा थी वियो ऐं कुतो शिकार बि न पियो करे मां दवाऊं इलाज हे हो पर बुत जी त चमकी पई सही चई उन बुत ते त छो त रोज़ मां जेको शिकार पियो करे अचां त अची माण्हू उते वेठा बसि चयो त मानी पाणे ईंदी भाई देॻो बेॻो त पीरनि ते जेके लहनि थियूं न बंदि कजनि न त हिकु ई मुजावर कोन वेहे सॼो मामिलो औरतूं बदमाश माण्हू औरतुनि जे करे बि मानी मुफ़्त में मिले थी पई मवाली वेठो सूटा हणंदो पाणी में मिलंदी हुनखे कमाइण जी ज़रूरत कोन्हे ऐं शैतान हिकिड़ो अॾो ठाहींदो आहे गुमराहीअ जो ऐं उनजे लाइ अफ़वाहूं फैलाईंदो आहे मुख़्तलिफ़ अंदाज़ इहे कबरूं अॻे त बुत हूंदा हुआ न हाणे इहे कबरूं उन्हनि जा अॾा थिया अल्लामा इब्न तैमिया लिखियो आहे इहे कबरूं उन जा वॾा अॾा जाथो वॾियूं वॾियूं ख़बरूं ही इशाद थो थिए फिलाणी क़बर जेका बसि उते त फिलाणी हेॾे माई कारी करे मारिया उहो शहीद आई आहे कश्मीर जे ॾिख में वारे हीअं थो थिए हूं त अहिड़ा इहो शैतान वधी हुनखे फैलाए ऐं निंड में कंहिंखे ख़्वाब में ॾेखारे कंहिंखे जाग में राति जो ईअं आवाज़ ॾेई छॾे हमराह सम्झे त मन भया वेठा वाकई हिते कुझु आहे पोइ इहो आहे जो क़ुर नथो ॿुधे त हुनजे अॻियां हक़ीक़त खुले ई कोन थी पोइ थोरे इशारे ते सारो ईमान विधाए बीठो आहे पोइ हिन जो त मां बि बुत जे चौधारीअ जी वॾी मखलूक वेठी हुजे बुत जी मां बुत खे पूॼा कयमि हे कयमि हो कयमि न त कुतो मुंहिंजो खाए न पीए पोइ चई मां हिकिड़े ॾींहुं सुम्हियो पियो हुजां पर अखियूं ईअं ॿूटियल हुजनि मुंहिंजो निंड न हुजे मूंखे इहो दिमाग़ चवे थो त कामाल थी त हिकिड़ो मुंहिंजे घर में मुंहिंजो घर जे पारो लोढ़ो ॾिनो लोढ़े जे अॻियां मां हिकिड़ो कंडो रखी छॾियो उहो कंडो जेको माना को अहिड़ो झांभो रखियो आहे उहो झांभो परे करे हिकिड़ो ॿियो कारो कुतो घेरी आयो आहे मां जे कुते सां अची इंसाननि वांगुरु ॻाल्हियूं पियो करण लॻे मां चयो त हिकु पगर लहे पियो ॿियो चढ़े पियो मां चयो या अल्लाह हे भला कहिड़ी मुसीबत आहे जो हे कुतो त न हो मां चयो त हे को इंसान बनाओ हाणे छा आहे मां वेठो अखियूं ॿूटे ॿुधान वेठो ॻाल्हियूं उहो ॿाहिरियों कुतो पियो चवे यार असां हिते त नबी आयो आहे हाणे सारा हे आस्थाना भॼदा उहो शैतान हुजे न जिन हुजे हे सारा आस्थाना भॼदा हाणे त हिते असांखे रहण जी जाइ कोन्हे अरबुस्तान में चए पोइ असां वारो कुतो खे पुछे चए पोइ चइसि मूंखे बि उन ॾींहुं हमराह हकल ॾिनी आहे उते घोड़े ते वञे पियो उन ॾींहं खां वठी मुंहिंजो त खाधो पीतो बंदि थी वियो आहे मां बि सम्झां थो त असांजो मौत अची वियो आहे चए पोइ छा कयूं चए मां त फ़ैसिलो कयो आहे असांजे दोस्तनि बि त वञूं हिंदुस्तान ते सम्झे चए पोइ मूंखे बदियूं हल चए पोइ उन ॿाहिरे कुते हिन जो मां वारे जो कुते जो रस्तो खोलियो ऐं सिधो ॿई ॼणा ही निकिता दरवाज़े खां मथे ॿाहिरि जो विया त मां उथी करे हिकदमि दरवाज़े झाती जो पिया ॾिसां त आहे कुझु कुझु कोन सम्झे उते जो उन्हनि कुतनि ॻाल्हि कई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी त हिते हिकिड़ो नबी आयो आहे सम्झे खे सम्झो उहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हुई जॾहिं हुज़ूर मां हज ते आयुसि ॿुधुमि त यार हिते उहो नबी ऐलान कयो मां उहो सम्झुमि त हे शैतान हा जिन्नात हा जेके भॼी निकिता ख़तमु थी विया सम्झे इहो नबी सचो नबी आहे मां इन लिहाज़ सां मुस्लमान थियुसि त ईअं आस्थाननि ते बुत बि गुमराह हो कंदा हा चइबो त उन में अंदरि बि जिन ही जेका उज़ा आहे न तव्हां ॿुधंदा हूंदव त लात ऐं उज़ा
मौलाना इन जी तहक़ीक़ लिखिया त उज़्ज़ा का बुत कोन हो, उज़्ज़ा दर हक़ीक़त हिकिड़ी कंडी, कंडी जो वण जेको थींदो आहे न, ऐं कंडी हुई हिकिड़ी वॾी हरम पाक में, उन में जिनड़ी हुई उनजे पोल में, उहा हेठो रखी वेंदा कुटियूं बुटियूं मानियूं हे हो सभु ॻाल्हियूं पंधु, पोइ उन कंडे जे अंदरि आवाज़ ईंदो तुंहिंजो जेको चोर आहे उहो विराणो थी, ऐं तुंहिंजो मामिलो जेको आहे हीअं थी, तुंहिंजो काफ़िलो अञा हाणे अचण वारो थी, उहा ईअं ग़ैब जूं हिननि ख़बरूं ॾींदी अंदरो आवाज़, त हे कंडे खे पूॼींदा हुआ हुते, सम्झे कंडे खे पूॼींदा। त इन नमूने सां उज़्ज़ा जॾहिं मको फतह थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ख़ालिद बिन वलीद खे फरमायो त उज़्ज़ा खे ख़तम करे आ, हे जो तूं न कंडी खे छांगे आयो मोटी आयो, हुज़ूर जन खे चएसि मां उहा कंडी त छांगे आयो आहियां। हुज़ूर पुछियो त छा करे चयो कंडी छा, हू फरमायो न उज़्ज़ा अञा ॿी शइ थी, उहा अंदरां निकिरंदी, तोखे मां दुआ थो कयां अल्लाह से तोखे उहा शइ ॾेखारींदो, त चए तूं हुनखे क़तल कजांइ। जंहिंसे मां वञा थो पोइ वियो हिन पाणो कटियईं त हुन पोल मथां उघाड़ी हिकिड़ी नांगी औरत निकिती जेका हज़रत ख़ालिद जो मां ॾिठी, उनखे मां हाणे तलवार खां ख़तमु करे छॾियो, पोइ इहा उज़्ज़ा ख़तमु थी वई। सम्झो त इहो अहिड़े नमूने सां कंडियुनि मां आवाज़ बुत बि ख़ुदि, तंहिंजे करे जेका हिते अलाह साईं निस्बत कई आहे, रबी इन्नहुन्न अज़लल्न कसीरम मिनन नास, ऐं रब इन्हनि बुतनि घणनि माण्हुनि खे गुमराह कयो आहे, फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी वमन असानी फइन्नक गफूरुर रहीम। ऐं रब जेको मुंहिंजी ताबेदार थिए फइन्नहु मिन्नी, फमन तबिअनी मुंहिंजी औलाद मज़ा या ॿियो जेको मुंहिंजो ताबेदार थिए फइन्नहु मिन्नी, उहो मुंहिंजो हिसो थी रहंदो। मिनी माना मिम्बाज़ी माना मुंहिंजो हिसो आहे, उहो मुंहिंजो आहे, उहो इब्राहिमी जमात में दाख़िल आहे जेको बुतनि खे भरी परे करे फरमाओ मुंहिंजी ताबेदारी तौहीद वारी करे, उन मुवहिद थियो त मुंहिंजी जमात में दाख़िल थी वियो, मुंहिंजो हिसो बणिजी वियो। फइन्नहु मिन्नी वमन असानी फइन्नक गफूरुर रहीम। ऐं जेको बेफ़रमानी करे मुंहिंजी, पोइ तहक़ीक़ तूं वॾो माफ़ करण वारो महिरबान आहे। अजय हिते वरी अजीब ॻाल्हि करे फरमाओ जेको मुंहिंजी ताबेदारी करे, सुवाल थिए थो पियो जेको बेफ़रमानी करे उनजे लाइ त हू अज़ाब जी कैफ़ियत पेश करे हा न, पर इब्राहिम अलैहिस्सलाम बल्कि सारी नबियनि खे उम्मत जे मथां वॾो रहम हूंदो आहे, वॾो प्यार हूंदो आहे, उम्मत सां उन्हनि जी मोहबत हूंदी आहे। इन जे करे तो फरमायो मन असानी फइन्नक गफूरुर रहीम, जेको बेफ़रमानी करे मुंहिंजी बेशक तूं गफूर ऐं रहीम आहे। गफूर माना गुनाह खे माफ़, इन ते बहस कयूं था, रहीम माना महिरबान। सुवाल थो थिए त बेफ़रमानी करे त उनखे अज़ाब ॾे न, उनजे लाइ महिरबान कीअं, इन जी छा माना? उनजो कन आलमन इहो जवाबु ॾिनो आहे त इन जो मतिलबु इहो आहे वमन असानी, जेको मुंहिंजी बेफ़रमानी करे ऐं रब तूं उनखे ईमान अता फरमा, पोइ बि तूं उनखे ईमान अता फरमा, छो त तूं महिरबान आहे, अॻियां गुनाह माफ़ करे ऐं उन ते महिरबानी करे रहम करे तूं मुंहिंजी जमात में दाख़िल करे त तोखां कोई पुछण वारो। हिकिड़नि इहो लिखियो, हिकिड़नि चयो त इहो माना आहे, ॿियनि चयो त न, दरअसल दुनियावी मोहलत घुरे थो पियो, ऐं अल्लाह जेको शिरक करे उन जे लाइ बि तूं गफूर ऐं रहीम आहे, माना उनखे दुनिया में त कम अज़ कम मोहलत ॾे, दुनिया में त अज़ाब न करेसि। हिकिड़नि इहो जवाबु ॾिनो, ॿियनि चयो त न, दरअसल हिते गुनाहगारनि जे लाइ चवे थो मुंहिंजी औलाद त मुशरिक त थींदी न, अलबत्ता जेकॾहिं किन हुकमनि में मुंहिंजी बेफ़रमानी कनि, जीअं गुनाहगार माण्हू थींदो आहे सम्झे मुवहिद गुनाहगार, पर मां उन जो ज़िक्र आहे वमन असानी, जेकॾहिं मुवहिद हुजे ऐं मुंहिंजी बेफ़रमानी कनि कुझु अहकामात में करे, फइन्नक गफूरुर रहीम, बेशक तूं त वॾो गुनाह माफ़ करण वारो महिरबान आहे। साईं तूं हुन जा गुनाह माफ़ करे छॾ त तोखां केरु पुछंदो? दुआ करण जो अंदाज़
एॾी महिरबानी ऐं लुत्फ जी कैफ़ियत ॾेखारे थो। बाक़ी गफ़ूर जी माना हिकु आहे लफ़्ज़ गफ़ूर, ॿियो अरबीअ जो लफ़्ज़ आहे गफ़ार। इन ॿिन्ही में इमाम ग़ज़ाली फ़र्क़ु कयो आहे। फरमां त गफ़ूर गाफ़िर जी माना असली सातिर आहे। सातिर माना मथो पर्दो ॾेई छॾणु, सतर, त गुनाहनि जे मथां पर्दो अची वञे। पर ॿई मुबालगे जा सीगा आहिनि। गफ़ार में आहे तकरार, इन्नी गफ़ारुन लिमन ताब व आमन। क़ुरान में आहे मां माफ़ कंदड़ आहियां जेको मुंहिंजे दरवाज़े ते अची तौबा करे थो पियो। सम्झो था न, माना मां बार बार माफ़ी ॾियण वारो आहियां। गफ़ार जी माना में आहे तकरार, मुंहिंजे दरवाज़े ते अचे, ग़लतियूं करे, वरी ग़लतियूं करे, वरी ग़लतियूं करे, त माफ़ी पई मिलंदसि। गफ़ार जी माना, गफ़ूर जी माना इहा आहे त यक वक़्तु तमामु गुनाह माफ़ करण वारो। जीअं हदीस पाक में ईंदो आहे, ऐं माना जेकॾहिं अतई त तूं आए मूं वटि बेक़ुराबिल अर्ज़, ज़मीन जा किनारा गुनाहनि सां भरे, त अतई तो हू बेक़ुराबिर रहमा। फरमां मां पंहिंजी रहमत एॾी आणींदुसि जो सारे ज़मीन जा किनारा उन गुनाहनि, समूरे गुनाहनि खे यक वक़्तु तुंहिंजा लोड़े साफ़ करे तोखे जन्नती बनाए छॾी। इहो आहे गफ़ूर जी माना में ऐं गफ़ार जी माना में फ़र्क़ु। त यक वक़्तु माफ़ी ॾियणु, तमामु गुनाह, केॾा बि वॾा गुनाह हुजनि, सभिनी खे हिकिड़ी जाइ ते माफ़ करे छॾणु, इहा माना आहे गफ़ूर जी। रहीम जी माना आहे रहीमुल आख़िरा। रहीमुल आख़िरा जी माना त अबे वारो प्यार। मौलाना फरमाए थो पियो त ॿिनि क़िस्मनि जी महिरबानी असां सम्झो आहिनि। मौलाना उबैदुल्लाह सिंधी लिखियो आहे। हिकिड़ी महिरबानी आहे अम्मा वारी, पुट ते अम्मा बि महिरबान आहे, ॿी महिरबान आहे अबू। त रहमान में आहे अम्मा वारी महिरबानी, रहीम में आहे अबे वारी महिरबानी। अम्मा ऐं अबे जी महिरबानी में छा फ़र्क़ु आहे? अम्मा हिन वक़्तु मार बर्दाश्त न कंदी आहे, नतीजे में छोरो भली जाहिल कई, चवां मुंहिंजे ॿार खे कुट न आहे, भली छोरो जाहिल थिए न थिए, उहा नतीजो हिन जे नज़र में न हूंदो आहे, बर वक़्तु हिन जे मथां महिरबानी ॾिसणु चाहे थी। ऐं अबे जी नज़र नतीजे ते हूंदी आहे, उहो हिन वक़्तु चवंदो आहे उस्ताद खे त मोचड़ा खणेसि, पर नतीजतन जीअं मुंहिंजो पुटु जेको आहे पढ़ियल लिखियल चोटीअ जो को आला आला उहिदे ते पहुचे, हो इहो ॾिसणु चाहे। त फरमाओ जेको हदीस पाक में थो अचे, रहमान दुनिया व रहीमुल आख़िरा। अल्लाह रहमान आहे दुनिया जो, माना हिते काफ़र खे बि मोमिन खे बि, काफ़र ते बि महिरबानी करे थो, माना अम्मा वारो रहम हिन वक़्तु त महिरबानी सभ ते थी रही आहे, हिन वक़्तु महिरबानी। फरमाओ रहीमुल आख़िरा, मोमिन जे लाइ अल्लाह रहीम आहे, हिन वक़्तु हुन ते निमाज़ू बि, व्याज बि हुनजो बंदि, भाई कावर त व्याज खाईंदा हुआ हिन जे मथां पाबंदियूं लॻाए, तुंहिंजो रोज़ो बि तोखे रखणो आहे, हिन वक़्तु सख़्तियूं बर्दाश्त कराएसि थो पियो, पर इन जो नतीजो आख़िरत में एॾो आला ॾिसंदो जो हैरत में अची वेंदो, चवंदो रअयत इज़ा रअयत सम रअयत नईमा व मुल्कन कबीरा। अल्लाह मुल्क कबीर फरमाए तुंहिंजे अमाल जो नतीजो, उते तोखे थोरी तकलीफ़ूं ॾिनियूंसीं, हाणे हे सारियूं नेमतूं तुंहिंजे लाइ। इहा आहे। बाक़ी रहम जी कैफ़ियत ते कुझु बहस आहे फ़लसफ़ी। त रहम त पैदा थींदो आहे दिलि जी नरमीअ सां, इंसान कंहिंखे ॾुख में ॾिसी करे नरम थी पवंदो आहे, इनखे चइबो आहे रहम, माना मुतासिर थींदो आहे। बाक़ी अलाह कीअं मुतासिर थींदो? अलाह ते इहो असर थी सघे थो छा? फरमानन अलाह वटि जेका बि सिफ़त जी निस्बत कबी, उनमें आक़िबत जो अंदाज़ मुराद वठबी, माना नतीजतन रहम त दिलि जी ॻाल्हि आहे, मुतासिर थी, पोइ छा कबो आहे? दादो देश ॾियणु, हुनजी परेशानी लाहिणु। त अलाह रहीम हुजण जी माना इहा आहे त अलाह माण्हुनि जूं परेशानियूं लाहे थो पियो, मुतासिर नथो थिए, बग़ैर मुतासिर थियण जे परेशानियूं, इहो त अञा कमाल आहे न साईं। असां त मुतासिर थी पंहिंजी परेशानी लाहियूं था, ॻाल्हि सम्झो था। मूंखे ॾुख लॻो, छोकिरे मां खे तकलीफ़, मूंखे ॾुख लॻो, मां पंहिंजी परेशानी लाहिण जे लाइ हुनजी दवा थो करायां, त मुंहिंजी दिलि खां परेशानी, त मां पंहिंजी परेशानी लाइ थी, हुनजी त पोइ
अल्लाह जी ज़ात परेशानी नथी थे बल्कि बग़ैर परेशानी जे बग़ैर मुतसिर थियण जे मेहरबान बने इनके ते ॿाहिरि आहे तो दुआ कयो अल्लाह ताला सां तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए और तो साईं अहिड़े गफ़ूर रहीम खां माफ़ी वठंदा दुनिया खां निकिरी आमीन। والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم ربنا إني أسكنت من ذريتي بواد غير ذي زرع عند بيتك المحرم ربنا ليقيموا الصلاة فاجعل أفئدة من الناس تهوي إليهم وارزقهم من الثمرات لعلهم يشكرون صدق الله العلي العظيم صلاة شریف ابراہیم علیہ السلام جی بے دعا ہے مطلوب تک یہ تقریباً 3 بھی ہے مرکز جی آبادی جو باقی یہ دعا کریں گھرے ایکڑن جو خیال ہے تو بیت اللہ جی تعمیر کھا پوء حضرت اسماعیل بخاری شریف میں یہ بھی حدیث موجود ہے ساری حضور جن پان بیان فرمائی اور فرماؤں تو ابراہیم علیہ السلام وقتاً فوقتاً اسماعیل دے گھومن ایندو ان وچ میں ذبح جو واقعو تو تھی چکو یہ وڈو تھی ویو हाणे اسماعیل علیہ السلام شادی कई जुरहम कबीले मंझां इहो कबीलो अरबी ॻाल्हाईंदो हितां खां अरबी शुरू थी जुरहम कबीले मां जेके हिन खे घरवारी मिली उहा सुठी न हुई हिन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे शूम ऐं बदबख्ती बदफाली 3 शयुनि में मुमकिन आहे घर में माण्हू जेकॾहिं सम्झे यार हिन घर में आयो आहियां त पैसा वञनि था घटिबा जाइ कई बदिलाइजे या बीमारी थी पई आहे हिन घर में आयो आहियां त जॾहिं ॻोठे आयो आहियां तॾहिं बीमारी खणी जाइ बदिला घरवारीअ में बि ईअं शूम जी कैफ़ियत थी सघे घरवारी सुठी न हुजे त इन खां वधीक बदबख्ती बि आहे ई कोन मौलाना पारसी में चयो आहे ज़न बदर सराए मर्द निको अंदरी राह हस्त दो ज़ख़ो नेक चङे माण्हूअ जे घर में बुछड़ी औरत दुनिया में बसि दोज़ख में वीचारे जे लाइ ठही पई घर में ईंदो आहे माण्हू त सुकून वठण जे लाइ ॿारो परेशान थियो हो कमकार खां उते बि सुकून न मिले त पोइ सुकून जी जाइ न रही टियों घोड़ो या सवारी पर मां त घोड़े खे बि बदिलायो जेकॾहिं घोड़े जे आमद खां तव्हांखे ठीकु न लॻो आहे मामिलो त पोइ बदिलायो सवारी खे बदिलायो वरी ॿी सवारी वठो सम्झे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आयो हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे घर खे घुमण
बैतुल्लाह शरीफ़ में हाणे हिते आबाद थी चुको आहे। चौधारी उन कबीले पंहिंजा घर ठाहे छॾिया आहिनि। विच में अल्लाह जे घर जी उहा जाइ ईअं अञा ख़ाली पई आहे। हज़रत जो आयो घर पुछे इस्माईल अलैहिस्सलाम अंदर वियो। अंदर वञण खां पोइ हिन उनजी घरवारीअ खां पुछो त ॿियो ख़बर हाल अहवाल छा आहे? चए ठीकु हो। न घरवारी जो प्रोग्राम छा आहे? गुज़ारो कहिड़ो असांजो? वरी गुज़ारो पुछे ना छा के माई हुई छाजो गुज़ारो असांजो? कहिड़ो चङो असांजो हाल आहे? छा आहे? चई इहो पाणी ऐं गोश्त ते गुज़ारो आहे, ॿियो त कुझु कोन्हे। गोश्त पई खाए तॾहिं बि हिनखे शुक्र जी कैफ़ियत न पई अचे। हिन चयो हा ठहियो भला पोइ हाणे काॾे विया? चयो हू त इहो गोश्त जे कढ शिकार कंदो हो अगरि इस्माईल अलैहिस्सलाम। चयो भला पोइ हाणे मूंखे केतिरो वक़्तु कोन्हे, मां वापसि वेंदुमि। जॾहिं अचे त पोइ चइजांइ त इहा चौखट बदिलाए छॾ। हिते उलमा लिखंदा आहिनि पोइ हीउ जो आयो मोटियो त हदीस पाक में पुछे कोन, कंहिं ॿुधायोसि कोन। पोइ हाणे कीअं सम्झो? या हिन जो बि कल्ब पाक हो, हिन सम्झो त मुंहिंजे घर में कोई आयो आहे। हिकिड़ो लिखियो मथां पेरा बेरा हुजनि, इन जी माना त हुजूर जन इन पासे बि इहो ॿुधाए इशारो कयो त माण्हू घर में अचे त गाफ़िलनि वांगुरु न हुजे, बसि आयो वरी हलो न, बेदार हुजे, हर तरफ़ नज़र हुजे छा थी रहियो आहे, छा वापराइजे थो, छा ॻाल्हि आहे घर में। त हे जो आयो त न महसूस कयो। घर में बेदार माण्हू हो, पुछण लॻो त इहे को माण्हू आयो त पोइ घर में केरु आयो आहे? घर हा हेड़े आरे पारे हिकिड़ो पोड़ो आयो, अची ॾाढी अचो मथो पंहिंजी वेठो, मां को हाल वाल पुछे थो जा। मां कुझु ॻाल्हियूं ॿुधाईमांसि। पोइ चई आख़िर में त इहो न्यापो ॾिजांइ इस्माईल अलैहिस्सलाम खे, इस्माईल खे त तूं पंहिंजी चौकट घर जी बदलाए। चई साईं वञ तोखे तलाक आहे, निकिरी वञ। उहो चई हो मूंखे इहे मामे जूं ॻाल्हियूं। चौकट बदलाए छॾ, माई न सम्झो न्यापो, इहो न्यापो पोइ मुंहिंजे लाइ मुसीबत बणिजी ईंदो। सम्झे? कॾहिं ईअं थींदो आहे त इंसान पाण पंहिंजे हथ सां मुसीबत खोटींदो आहे। सम्झे? इन हदीस जे इन जुज़े मां लॻे थो त हिन वीचारी पाण मुसीबत पाण खोटी खणे, उहो न्यापो खणी पाण ॾिनई। चए तोखे तलाक आहे, तूं पंहिंजे घर वञी वे। चई छो भला? चयो इहो जेको हो न, इहो अछी दाढ़ी वारो, इहो मुंहिंजो पीउ हुयो। सम्झे? ऐं अबो मूंखे चयो न चौकट जेका बदिला, भॻवान त चौकट आहे औरत। तंहिंजे करे तूं भई माना हितां मालूम थिए थो त नबी तावील अहादीस खे ख़ूब ॼाणंदा। इन खे चइबो आहे ताबीर ख़्वाब जी। त इस्माईल अलैहिस्सलाम खे चौकट जे मतिलब छा? इंसान ख़्वाब में ॾिसंदो कुझु आहे, हुनजो मतिलब वरी ॿियो कुझु हूंदो आहे। इहो सम्झणु हिकिड़े वॾे इंतिहाई दाना माण्हूअ जो कमु आहे। त छा चइबो, छा चई वियो, छा मतिलबु आहे? एॾो यकीनी जो वरी घरवारीअ खे खणी तलाक बि ॾेई चई असां जहिड़ो हुजे त पुछऊं ॿार छा चई वियो आहे? कुझु बि जो कोन सम्झी वियो पक सां त ॻाल्हि इहा ई आहे। भाईअ खे चए त वञ तूं पंहिंजे घर वञी पेकनि में। पोइ वरी कुझु ज़मानो गुज़रियो त वरी इब्राहिम अलैहिस्सलाम घुमण आयो त हाणे ॿी शादी हिन करणी। हज़रत इमाम जाफ़र सादिक ते आयो हिकिड़ो माण्हू, चए त साईं मां सुञो आहियां। चए सुञो आहे त शादी कर, मां सोचियो इहो वरी कीअं? त क़ुर में आहे सौफ़ युग़नीकुमुल्लाह, अल्लाह ताला तव्हांखे आसूदो कंदो। जेकॾहिं तव्हां शादी कंदव त तव्हांखे आसूदत थींदी। अब ॿियो वक़्तु बि मिली वेंदो न, तुंहिंजो बि वक़्तु, वरी हुन माईअ जो वक़्तु बि, उहो तुंहिंजे
खाते में लिखबो त हाणे वक़्तु वधे रिज़्क़ अची वेंदो। वयो हमरा शादी कयो हिकु ओड़ो बदबख़्त माई बदबख़्त मिलियसि। वरी वीचारो मोटी आयो चए साईं ॻाल्हि ॿुधी अथई शादी कई आहे अॻे कोई पोइते हलियो वियो आहे। जे क़ुर त सचो आहे, क़ुर त सचो आहे, असां मतिलबु न सम्झासीं। चङो हाणे तलाक ॾे वासू थी वञे। चए भला इहो वरी कीअं? त इहो बि क़ुर में आहे। अलाह ताला फरमायो त कंहिं माईअ खे तव्हांखे पसंदि न अचे उनखे अटकाए न रखो। क़ुर में हुकुम कयो अथसि उनखे अटकाए न रखो, जो न हलाए सघो उनखे न रखी सघो खामखा उनखे बि परेशान तव्हांजो ज़हन बि खपारे पए। अलाह ताला फरमायो त तव्हां अटकायो न मायुनि खे ऐं पोइ उनखे छॾे ॾियो। अलाह उनजे लाइ कोई चङो ॿियो मर्द ॾींदो, उनखे बि आसूदो कंदो, तव्हांखे बि अलाह पाण आसूदो कंदो। इहो क़ुर में हुकुम आहे। उहो आहे त हाणे मुंहिंजे ज़हन ते लथल त एतिरो माण्हू जा फरमा थो छॾे त वरी को पैसा मिलंदई। क़ुर में वरी इहो बि मूंखे नज़रे थो हे तलाक न त वाकई हमरा तलाक खां पोइ आसूं थी पियो। सम्झे इहे गुर आहिनि बाबा। क़ुर बि इशारा करे थो, अलाह जो कलाम हिन में कुझु इशारा अहिड़े क़िस्म जा जो माहिरीन फन जा सम्झनि था, ॿिए खे ख़बर नथी पए। हिन करे माण्हू चवंदा आहिनि فَإِذَا قُضِيَتِ الصَّلَاةُ فَانْتَشِرُوا فِي الْأَرْضِ وَابْتَغُوا مِنْ فَضْلِ اللَّهِ। नमाज़ जुमे जी अदा कयो न पोइ तव्हां वञी रोज़ी कमायो। सम्झे हाणे हिते उलमा लिखंदा आहिनि त जेको जुमे खां अॻु में दुकान खोलींदो उन वटि बदबख़्ती ईंदी। जुमे जी नमाज़ खां दुकान जेकॾहिं कोई अॻु में खोलींदो त उन वटि बदबख़्ती ईंदी, उनखे को नुक़सानु तकलीफ़ पहुचंदो। अच्छा इहो इशारा आहे, इहे मां सम्झो माहिरीन जे कलाम खे सम्झण जूं ॻाल्हियूं। अच्छा जुमे खां बाद में जेकॾहिं को दुकान खोलींदो त उन वटि वक़्तु ईंदो। जुमे नमाज़ पढ़ी करे पोइ भली दुकान खोलियो, पोइ क़ुर इशारो करे थो वब्तगू मिन फज़लिल्लाह। बाक़ी अलाह जो रिज़्क़ किथां ईंदो आहे? धरती खां ईंदो आहे या माथो आसमाननि खां ईंदो आहे? ॻोल्हियूं त किथे ॻोल्हियूं? हिते ज़मीन ते ॻोल्हियूं या आसमान ते ॻोल्हियूं? सम्झे आसमान ते ॻोल्हण जो बि तरीक़ा आहिनि न साईं। ज़िक्र करण सां आसमानी रिज़्क़ में फ़र्क़ु ईंदो आहे। माण्हू में कुझु ग़लतियूं ईंदियूं आहिनि तॾहिं रिज़्क़ बंदि थींदो आहे, न त अलाह ताला रिज़्क़ कंहिंजो बंदि न कयो आहे। ॿार ॼाईंदो न आहे त अॻु में रिज़्क़ हुनजो हूंदो आहे। इन जी माना त गुनाह का ख़ामी असांजे नफ़्स में अची थी वञे, इन जे करे रिज़्क़ बंदि थिए थो। इन जे करे उलमा लिखंदा आहिनि त इस्तग़फ़ार जेकॾहिं करे थो को माण्हू त आसमान में ॼण रिज़्क़ ॻोल्हे थो। इस्तग़फ़ार जी कसरत कयो त पोइ रिज़्क़ आसमान खां खुली वेंदो। सम्झे त हिकिड़नि चयो त पोइ जुमे नमाज़ खां पोइ वेही करे इस्तग़फ़ार कजे त पोइ रिज़्क़ आसमान खां खुली वेंदो। पोइ इहो ॻोल्हण आहे आसमान में। हिकिड़नि चयो त न ज़ाहिरी धरती में वञी ॻोल्हियो, माना दुकान खोले वियो। सम्झे दुकानदार आहे, दुकान मशीनदार आहे, मशीन सम्झे पंहिंजी लॻाए वञी पोइ फरमाए न की रिज़्क़ रोज़ी। मां इहो चवां त माहिरीन फन जा सम्झंदा आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि खे। त हिन घरवारी बदिलाई वरी ॿी घरवारी हिनखे सुठी मिली वई, इस्माइल अलैहिस्सलाम बहितरीन घरवारी मिली, उहा शाकिर हुई। इन जी माना त साबिर ऐं शाकिर घरवारी जेका आहे उहा सभ खां सुठी शइ आहे, वॾी नेमत आहे। अगरि तली फरमा टे शयूं जेकॾहिं कंहिंखे मिली वञनि त उनखे सारी दुनिया ॼण मज़े सां मिली वई। ज़ाहि पंहिंजी हुजेसि ऐं घरवारी सुठी मिली वञेसि, फरमा बरदार साबिर ऐं शाकिर हुजे। मिले त सभु शुक्र करे जो, न मिले त सब्र करे, कंहिंखे शिकायत थो अची वञे न ॿुधाए। सम्झे त अहिड़ो आहे मुंहिंजो मुड़ुसु, शिकायत न करे। टियों मरकबुल हली, सवारी मिली वञे। सम्झे सवारी अॻे घोड़ो पर मां टे शइ जेकॾहिं तव्हांखे मिली वञे न हाणे बसि मज़े सां आओ तव्हां, बाक़ी माण्हू त पाणे रब सां ॾींदो, वरी घणी दुख सुख सां माण्हू ज़िंदगी गुज़ारींदो। इहे टे शयूं जेकॾहिं मिली वञनि त वॾी नेमत आहे। पर मां बसि तव्हांखे दुनिया जा आयश मिली विया। सम्झे बहरहाल पोइ हज़रत घरवारी सुठी मिली, साबिर शाकिर मिली, इब्राहिम अलैहिस्सलाम आयो। वरी हज़रत इस्माइल शिकारत निकितलो, चए त काॾियो शिकारत वियो आहे भला तव्हां पेर पियो। उन माई वीचारी चए तूं केरु आहे? चए मां हुनजो पीउ आहियां। चए छा तूं मुंहिंजे मुड़ुस जो पीउ आहे त तूं मुंहिंजो सहुरो आहे? तव्हां वियो हिते खट ते
जाके मथा ही जाए थे तो मां तव्हांजा पेर धोया तव्हां सफ़र खाया इन जी माना त पंहिंजे सहुरे ऐं सस जी नुंहं खे ख़िदमत करणु इहा उनजी नेकीअ में शुमार चङी शइ आहे पेर जा दोहराया यारे अचे थो पुछे ते ख़बर छा हाल आहे उन तव्हांजो गुज़र सफ़र सुठो जे अलाह जो फज़ल आहे उनजी महिरबानी आहे असांजो बि गुज़र त कंहिं वटि न हूंदो जे भला कीअं अलाए हिनखे वीचारी खे का जी ख़बर हुई उहा इन ते निकिरी वई पतो हुजे या न हुजे ॻाल्हि हदीस में कोन्हे चए त ॾाढो मज़ो आहे चए कीअं चए पाणी बि बहितरीन मिठो मिलंदो आहे ज़मज़म जो पंहिंजो पाणी ज़मज़म खूह असां उन जा मालिक ऐं साईं खे चवां गोश्त बसि रोज़ शिकार मणे आहे ई आहे असां वटि सम्झे गोश्त सां मानी पिया त सिजी करे पिया खायूं रोज़ सम्झे रिज़्क असांजो ईअं आहे हा पोइ त अलाह जो फज़ल आहे तव्हां सां त पोइ दुआ घुरियईं त अलाह सां तव्हांखे बरकत ॾींदो ऐं चए मां हाणे वञा थो तकड़ा वरी ईंदुसि पोइ मोटी पर मुड़ुस खे चइजांइ हीअ चौपट तुंहिंजी सुठी आहे हिनखे रख हिते सम्झे मोटी आयो हुन वरी महसूसु कयो त कोई आयो आहे त केरु आयो चए तुंहिंजो पीउ आयो अची ॾाढी था हीअ आरे पार ऐं तुंहिंजे नाले चए त हीअ चौपट सुठी थी हिनखे रखिजांइ त बसि पोइ तूं सुठी आहे तूं असांजो हाणे जोड़ हलंदो हिते उलमा लिखंदा आहिनि त माउ चवे त तलाक ॾे त न ॾे पीउ चवे त तलाक ॾे त ॾे सम्झे छो त माउ जज़्बातण हूंदियूं आहिनि औरतां पाण विढ़दियूं सम्झे औरतनि में जज़्बात आहे ऐं झटि विढ़ियूं झटि खां पोइ वरी पारो लथो त वरी ॻाल्हि थिए पर जेकॾहिं पीउ जज़्बाती न हूंदो आहे पीउ जेकॾहिं चवे थो पियो त उन में का न का हिकमत ज़रूरु हूंदी आहे हा उहा माउ बिगाड़े विधो तुंहिंजे पीउ खे बि त उहो वरी हाणे तूं पाण सम्झे वेठो सम्झे त असली इशारो उन जो आहे अबो असांजो उनजे कब्ज़े में आहे ॾाढे वणेसि उनखे जेके वञे पोइ हाणे असां काॾे वञूं त पोइ तूं पाण सोच बाक़ी ईअं चवल वाल कया त पीउ हुनखे चयो त हिन चौकट बदिलाए छॾी ऐं चई त रख त रखी छॾे उन खां पोइ वरी टियों दफ़ो आयो त हूर जन फरमायो इन ज़मज़म जे भिक में उहो वण हुयो बबुर जो उन बबुर जे वण जे हेठां हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम हाणे वॾो हुयो ॾाड़ीअ सां हुयो ऐं तीरनि जूं काठियूं सिधियूं वेठो छिले इहो थींदो आहे न माण्हू त छिले ठाहे वरी वञा शिकार ते बुज़ुर्ग इहो थी पियो त फरमा हिन उहो तीरनि जूं काठियूं वेठो छिले इन जी माना इहा आहे त अलाह नबीअनि खे बि कुझु महिनत सां रिज़्क़ रोज़ी ईअं न आहे जो बसि वेही रहो घर में त पियो मथां उछले सम्झे ॾिसो त नबी वीचारा मानीअ जे करे वञी शिकार कनि तीर ठाहिनि महिनत कनि ख़िदमत कनि उन खां पोइ कुझु मानी मिली पए सम्झे इहा दोहरी घणी तकलीफ़ हिन दुनिया में रखियल आहे ॾियण वारो त अलाह आहे असबाब त खणबा न साईं तीर कमान हथ में खणबो सम्झे ॾियण वारो अलाह समझबो त हिन उहे तीर वीर ठाहे पियो त हिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे परे खंड ठही तॾहिं तीरनि खे सटे हुज़ूर जन फरमायो उथी बीठो ईअं जीअं पंहिंजे पीउ जी सही नमूने सां ताज़ीम कबी आहे ईअं हज़रत इस्माईल पंहिंजे पीउ इब्राहिम जी पूरी ताज़ीम कई माना भाकुर पातऊं मिलिया वेठा हाल अहवाल पुछऊं बाबा मां अॻे बि तो वटि आयो हुउसि तोसां भली न सिखियुसि मूंखे कुझु हुकुम मिलिया आहिनि इलाही पोइ तुंहिंजो छा ख़्यालु आहे चइबा जेको तुंहिंजो ख़्यालु अलाह जो हुकुम आहे त मां त अॻे पंहिंजो सिर बि तुंहिंजे अॻियां पेश कयो हाणे त थोरी ॻाल्हि आहे जेको चओ था चइबा मूंखे ॾसियो अथनि रब जे तरफ़ां ऑर्डर आयो त मां हिते हिकिड़ो घर ठाहियां अलाह जो ऐं उहो हिते हुयो पर उहो तूफ़ान में मिटिजी वियो इहे लफ़्ज़ मां थो विझां हदीस में कोन इहे बुज़ुर्ग लिखिया आहिनि बाक़ी हदीस में एतिरो आहे त बसि मूंखे ऑर्डर मिलियो आहे मां हिते बैतुल्लाह ठाहियां त मां हाणे अकेलो मुड़ुस आहियां पोड़ो बि आहियां ठाहे सघां अलाए न सघां तूं मां सां मदद कंदे तूं जवान मुड़ुस आहियां इहे जंहिंखे चवां पत्थर तूं घड़े ॾींदे ॻाढ़ो ॻाढ़ो तूं कंदे पोइ खणी ओसारी मां कंदो वेंदुसि इहो हिते खणी ठाहियूं था हिकिड़ो घर अलाह जो ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी थो लिखे त दरअसल इहो मर्कज़ पियो ठाहे बैनुल अक़वामी
हिनखे ॿ पुट हा, हिकिड़ो इसहाक अलैहिस्सलाम, ॿियो इस्माइल अलैहिस्सलाम। इसहाक अलैहिस्सलाम खे क़ौमी ख़िदमात हवाले कयूं आहिनि त तूं पंहिंजे क़ौम माना बनी इसराईल जेका तव्हां खां पैदा थियो उनजी तुंहिंजी ख़िदमत बसि तुंहिंजे मथां इहो आहे। उनखे बैतुल मक़दस ॾिनई हवाले खे। ॿई काबतुल्लाह इब्राहिमी आहिनि ऐं हीउ काबो जेको आहे इस्माइल अलैहिस्सलाम जे हथां ठाराए थो, पोइ हिननि वेही ठाहियो। अलाह जी इयालत जिते दरवाज़ो आहे इहो बैतुल्लाह जो, इन दरवाज़े जे भिक में हेठो हिकिड़ो पत्थर लॻल आहे बैतुल्लाह में, उन ते तुर्कियुनि वीचारनि निशानात खे बाक़ी रखण जे लाइ उते उन पत्थर ते कुझु लिखियो आहे। हाणे उहो पत्थर त ईअं लॻे थो ॼण गुलकारी आहे, उन ते उहो बि सोचण खां को माण्हू सोचे वञे त उहो नज़र असां ॾिठोसीं उहो पत्थर लॻल आहे। सम्झे न दरवाज़े जे ओरियूं रुकन शामी ऐं दरवाज़े जो इहो विच, इन जाइ ते हिननि गारो ठाहियो। इहे चवनि था त उनजी ख़ासि जाइ हुई गारे जी, उन जाइ ते उहो पत्थर इन जाइ ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्रील अलैहिस्सलाम नमाज़ूं बि सेखारियूं इन जाइ ते। उते उन तुर्कियुनि उहो कुझु लिखियो आहे पढ़ण में। मां कोशिशि ॾाढी कई, सम्झे मां कुझु पढ़ी पियो वञा, ॿिया त पढ़ी बि न पिया सघनि। असां कुझु किताब ते लिखाई कंदा हुआसीं, हिनजे करे असां ॿिया त पढ़ी पिया वञूं, पर इहो इन जा इहे अल्फाज़ पढ़ी न सघियुसि। मां ॾाढी कोशिशि कयमि त इहो छा लिखियो अथनि उते, कुझु लिखियलु आहे पत्थर ते। सम्झे बहरहाल इहा जाइ आहे जिते हिन गारो ठाहियो। पोइ पत्थर आहे जेको इहो हजर इस्माइली पियो आहे, इहो जेको हिन जंहिंखे मक़ाम इब्राहिम क़ुरान चयो आहे। अब इहो पत्थर उहो असली थियो, इहो पत्थर ज़ाहिर न थियो आहे। ऐं जनता इहो जेसिताईं दुनिया में इब्राहिम निशानात मौजूदु आहिनि न बैतुल्लाह, जनता त हिकिड़ो ॾींहुं हदीस हाणे कल ॾिठुमि त हिकिड़ी जाइ ते हदीस इहा लिखियलु हुई त जेसिताईं बैतुल्लाह ऐं कलामुल्लाह मौजूदु आहिनि त क़यामत क़ाइम न थींदी। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थींदो बैतुल्लाह रफ़ो थी वेंदो, खजी वेंदो, ऐं कलामुल्लाह जा बिल्कुलु पना रहंदा, क़ुरान मजीद मौजूदु ई न हूंदो। फरमायो जॾहिं ईअं थींदो तॾहिं क़यामत जो बिल्कुलु बसि हाणे क़रीब आहे, ॼण लम्हात जे अंदरि थियण वारी शइ आहे। सम्झे पोइ इहा बि निशानी आहे त इहे इब्राहिमी निशानात मौजूदु, उहो पत्थर अॼु बि मौजूदु असां ॾिठोसीं, जेके दोस्त ॾिठो उन ते पेर इब्राहिम अलैहिस्सलाम जा मौजूदाना तौरु अंदरि खुटी विया आहिनि। जेको गप में पेर न रखे त वरी कॾहिं त वरी उहो इन छापजी बि आहिनि न, ईअं उहे पेर छापिया पिया आहिनि। आम पेर जेतिरो पियो लॻे, सम्झे ईअं कोन को अॻे ज़माने जा असां अॻे ॿुधा माण्हू ढिघा हूंदा, वॾा पेर नमूने हूंदा, न आम पेर वांगुरु आहे, पेर चवड़ो आहे पर आम पेर वांगुरु आहे। सम्झे ख़बर न आहे इब्राहिम अलैहिस्सलाम हुज़ूर जन ईअं फरमायो त मूंखे ॾिठो हुए ॼण त इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो, मां हू बहू इब्राहिम अलैहिस्सलाम जे अंदाज़। हुज़ूर पाण सभिनी नबियनि जे शक्लूं ॿुधायूं, सूरतूं ॿुधायूं। पर मां उर्वा बिन मसूद सकफीअ खे मुंहिंजे साहिबे खे ॾिठो हुए ॼण त ईसा खे ॾिठो हुए, फिराणे खे ॾिठो हुए ॼण हज़रत मूसा खे ॾिठो हुए, मूंखे ॾिठो हुए ॼण इब्राहिम अलैहिस्सलाम ॾिठो हुए। पाण पोइ एतिरा ॾिघा बि कोन आहे हुज़ूर जन, न एतिरा वरी मंगरा पिया, विच थरो कदु हो हुज़ूर जन जो। पर मां जॾहिं वेंदा हा त मथो हिसो हुज़ूर जो वॾो हो, मथे हीअं नज़र ईंदा। ऐं जॾहिं बीहंदा हा त आम कद जेतिरो महसूसु थींदो, पोइ ढिघाइप एॾी महसूसु न थींदी, ईअं उलर लॻंदा। सम्झे इहा थी सघे त इब्राहिम अलैहिस्सलाम जो बि एतिरो कद हुजे जो पाण हुज़ूर जन ईअं फरमायो। बहरहाल इब्राहिम अलैहिस्सलाम पर उहो कमु शुरू कयो, इन पत्थर ते बीहंदा, उहो जीअं बैतुल्लाह ठहंदो वञे त तीअं पत्थर बि मथे चढ़ंदो वञे। सम्झे उहो पाण इहो मौजूदो हो नबियनि जो। पोइ इहा दुआ बि उते घुरंदा, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम। ऐं रब असांजो हे अमल क़बूल फरमा, तूं ॾिसे थो दिलनि जो मालिक आहे। असां कमु त थोरो अहिड़े झंग में वेठे कयो आहे, सॼी दुनिया ते पहुचाइण असांजे वस जी ॻाल्हि कोन्हे। इहो तूं वॾो महिरबान आहे, जॾहिं कंहिंखे पहुचाए त भली पहुचाए। पर मां हिननि जी इख़लास ऐं सचाई एॾी का वॾी हुई जो पूरे जहान जी रहनुमाई इब्राहिम खे मिलणी हुई। सम्झे इन जे करे उन जे कम में वॾी बरकत थी, उहो ठही वियो बैतुल्लाह। पोइ बैतुल्लाह ठाहे जॾहिं ॿाहिरि निकितो, हे हाणे वरी फलस्तीन अचे पियो त ॿाहिरि निकिरी हीअ दुआ घुरे, रब्बना इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम
ऐं रब असांजा मां रहायो आहे पंहिंजे ॿारनि खे वादी जेका जंहिंमें पोख नाहे तुंहिंजे पाक घर जे पासे में मां पंहिंजे बचड़नि खे रहायो थमां छाजे लाइ भला हिते रहायो थिए फरमाऊं रब्बना लियुकीमुस्सलात ऐं रब असांजा तां जो हिते निमाज़ पढ़ंदा रहनि उन घर खे आबाद कंदा रहनि फजअल अफीदतम मिनन्नास तहवी इलैहिम हाणे दीन दुनिया जो ॿई भलायूं थो घुरे पोइ घणा माण्हुनि जे दिलनि खे जो किरनि पियूं इन्हनि ॾांहुं तहवी हवा खां वतल आहे ऐं हवा जी माना आहे पत्थर खे मथां खां हेठि सटियो न किरी पवे फरमाऊं दिलनि खे अहिड़ो बना जीअं पत्थर मथां खां हेठि रिड़ंदो ईंदो आहे तीअं बैतुल्लाह होॾे दिलियूं माण्हुनि जूं रिड़ंदियूं अचनि वर्ज़ुक़हुम मिनस समरात अब हिन में दीन दुनिया जी भलाई थी अचे मां बस तो क्या